अयाज़ लतीफ़ अली जो क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण जे ऑफिस में मौजूदु आहियूं। असां हमसरी जे प्लेटफॉर्म तां संदन इंटरव्यू था करणु चाहियूं ऐं पुछणु था चाहियूं त अॼुकल्ह जी जेका पॉलिटिक्स आहे या जेके मामलात हली रहिया आहिनि पाकिस्तान जा या सिंध में जेके सियासी तब्दीलियूं अची रहियूं आहिनि या सिंध जी जेका सियासी सूरत हाल आहे उन्हनि ते संदन जेको आहे नुक़्ता नज़र वठण जे लाइ असां चाहियूं था त असीं उन्हनि खां पुछूं कुझु सुवाल जेके तव्हांखे जेके आहिनि इंफॉर्मेशन ॾेई सघनि ऐं असांजे सिंध जे मुस्तक़बिल खे जेको तय करे सघनि। ऐं असां तव्हांखां मुंहिंजो पहिरियों सुवालु इहो आहे त तव्हां हिकु पढ़ियलु लिखियलु ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ नज़रियो रखंदड़ सियासतदान आहियो। हिन वक़्तु जेका सिंध जी सियासी सूरत हाल आहे, पाकिस्तान जी सियासी सूरत हाल आहे, उन्हनि सभिनी खे तव्हां कीअं पिया ॾिसो? चार्ल्स डिकिंस जो नॉवल आहे अ टेल ऑफ टू सिटीज़। उनजे जेके पहिरियां जुमिला आहिनि उहे तमामु तारीख़ साज़ जुमिला आहिनि। इट वॉज़ बेस्ट ऑफ द टाइम्स एंड इट वॉज़ वर्स्ट ऑफ द टाइम्स। बहितरीन दौरनि मां हिकु दौर हो ऐं ख़राब तरीन दौरनि मां हिकिड़ो दौर हो। त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं हालतूं ईंदियूं आहिनि जंहिं में ॿिन्ही पासनि लाइ ज़बरदस्त अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि। माण्हू ॻोठां निकिरी कश्मीर मां अची हैदराबाद वेहे, ॿई अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हर सभु जेके ज़मीन खपाए ऐं ढोर ढगा खपाए अची सीड़ाए कराची में सभु ॿुॾी वञनिसि ऐं वरी कंगलो थी वापसि मोटी वञे कश्मीर या मीरपुर मां थिले। ऐं ॿियो आहे त हमेशह लाइ ॿार पढ़ाए ज़बरदस्त अॻियां निकिरी वञे, कराची सेटल थी वञे। तंहिंजे करे सिंधियुनि लाइ ऐं ख़ुदि पाकिस्तान लाइ ही डिफाइंग मूमेंट्स बि आहिनि ऐं डिफाइनिंग मूमेंट्स बि आहिनि। चाहिनि त हिन दौर में सिंधी पंहिंजे लाइ अहिड़ो रस्तो इख़्तियार कनि अकुल सम्झ ॾाप ऐं दूरंदेशी सां जो सॼी दुनिया में पंहिंजे वजूद खे मञराइनि, इल्म जे हवाले सां, अमुन जे हवाले सां, तरक़ी जे हवाले सां। चाहिनि त ॿेड़ी ॿुॾी वञे, अॻियो सोजरो बि चट थी वञे। तंहिंजे करे तमामु वॾा मौक़ा आहिनि पाकिस्तानी रियासत खे बि पंहिंजा रुख़ तय करणा। पाकिस्तान खे 1947 खां पोइ पहिरें दौर में हिकिड़ी पुछ लटकाऊ सॼो दौरु रहियो। मलिक ग़ुलाम अहमद खां, लियाकत अली ख़ान खां, हुसैन शहीद सोहरवर्दी, चौधरी मोहम्मद अली बोगरा, अयूब, इस्कंदर मिर्ज़ा, यहया, सॼो दौरु पाकिस्तान जो रहियो। त पाकिस्तान डिपेंडेंट हो, पंहिंजो को गस कोन हुअसि। जेकॾहिं अमेरिका इमदाद ते ॾिनी त ॻिचीअ में तख़्तो लटकाए, उठ जे ॻिचीअ में बोर्ड लटकाए कराची में गश्त पे करायूं, थैंक यू अमेरिका। सीटो सेंटो इन्हनि समूरनि मुआदनि में जीअं अमेरिका चयो थिए तीअं कयूं थिए। ऐं रूस जे जासूसी लाइ त जे बडाबीर अॾे तां U2 फ्लाइट्स उॾामंदियूं हुयूं, जंहिंखे हिकिड़ो किरायूं को कोसेजन चयो हो, रूसी सदर वज़ीर अज़म, त असीं पाकिस्तान खे इन जो हिसाबु किताबु ॾियणो पवंदो। एतिरो असीं वेझो हुआसीं अमेरिका खे। ऐं हेनरी कैसेंजर जी जेका बैकडोर डिप्लोमेसी हुई, जंहिंमें चीन सां तालुकात ठाराइण में पाकिस्तान किरदारु अदा कयो त चीन ऐं अमेरिका जी नॉर्मलाइज़ेशन थिए। उन वक़्तु रूस खे अकेलो करिणो हो। उन खां पोइ जॾहिं थियो अफ़गानिस्तान में इन्वेजन थी, तॾहिं पाकिस्तान अमेरिका सां गॾु बीह रहियो ऐं रूस जे ख़िलाफ़ु पाकिस्तान अमेरिका जो इतादी थी बीठो फोर फ्रंट ते। उनजी कास्ट ॾियणी पई। ज़ियाउल हक़ जे दौर में क्लाशनकोफ आई, हीरोइन आई, पाकिस्तान में इंतिहा पसंदी पखेड़ी वई। ऐं पोइ जॾहिं 9/11 थियो तॾहिं जॾहिं पुछियो वियो ईदर यू आर विद अस आर अगेंस्ट अस, तॾहिं बि पाकिस्तान जो उन वक़्तु सरबराह परवेज़ मुशर्रफ चयो त सबसे पहले पाकिस्तान, ऐं उन्हनि सभिनी मां हथ कढी ऐं अमेरिकन्स जीअं चयो तीअं कयोसीं। त पाकिस्तान इहो चारई भेरा बडाबीर जे अॾनि जे महिल, हेनरी कैसेंजर चीन सां नॉर्मलाइज़ेशन जे महिल, ऐं सोवियत यूनियन सां टकराव महिल, ऐं 9/11 महिल पाकिस्तान बीठो आहे अमेरिका सां गॾु। हाणे वरी उहो जॾहिं दौर आहे जॾहिं अमेरिका तव्हां सां खां थोरो परे आहे ऐं तव्हांखे एतिरो रिस्पॉन्स कोन थो ॾिए, न तव्हां मां एॾी तवक़ रखे थो, तॾहिं वरी हीउ हिकिड़ो नैरेटिव ठाहियो वियो आहे त अमेरिका को वॾी हुकूमत चेंज थी कई। ऐं नथो सम्झां त अमेरिका खे कोई हींअर एॾी दिलचस्पी आहे हुकूमत चेंज करण सां। डिप्लोमेसी में हिक ॿिए खे ख़त लिखबा आहिनि, हिक ॿिए खे डिस्प्लेयर ज़ाहिर कबो आहे। अमेरिका जेका हीअ जेको चवंदा ख़त हले पियो, हा केबल,
इन खां वधीक सख़्तु ज़बान अमेरिकन्स इंडिया लाइ इस्तेमालु कई आहे। इंडिया में वञी उन्हनि जे अंडर सेक्रेटरी चयो त जेकॾहिं तव्हां रूस खां पेट्रोल वठंदव त पोइ जेकॾहिं चीन बॉर्डर क्रॉस करे हलियो अचे तव्हांजी मदद लाइ रूसी कोन ईंदा। इहा वधीक सख़्तु ज़बान आहे त रूसी कोन ईंदा माना असीं ईंदासीं ऐं चीन तव्हां ते हमिलो करे असीं बचाईंदासीं ऐं तव्हां होॾां पिया वञो। उन में मोदी कोन चयो आहे त मुंहिंजी का हुकूमत तब्दील थी करे अमेरिका, हू उन्हनि जवाबु ॾेई वठो मर्ज़ी पंहिंजी हलाइनि पिया, पर इहो कोन चवंदो असांखे मटाइनि था। ऐं तंहिंजे करे हिन सॼी सिचुएशन में पॉलिटिकल मनोवरिंग आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु गॾु हो अयूब ख़ान साहिब जी ऐं उते शिमला मुआहिदे में गॾु हो, पर जॾहिं ॾिठई त अयूब वीक आहे, माण्हू ख़िलाफ़ु थी विया आहिनि, त भुट्टो साहिबु चयो त अयूब विकिणी छॾियो आहे पाकिस्तान खे, ऐं अयूब जे ख़िलाफ़ु निकिरां त माहौल ठाहे वियो। माहौल ठाहिणु सियासत में परसेप्शन इज़ मोर इम्पॉर्टेंट देन रियलिटी। सो परसेप्शन भुट्टे इहा ठाही त अयूब संद पाकिस्तान खपायो पिए, ऐं बचाइण लाइ अची विया आहियां शिमला मुआहिदे खां पोइ। ऐं इमरान ख़ान साहिब बि परसेप्शन ठाही आहे त बाक़ी जेका ख़ल्क़ आहे, पाकिस्तानी जुडिशरी, आर्मी, नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, ANP ऐं जेके पार्टियूं आहिनि सभु मेंगल ॿिया सभु इहे पाकिस्तान खपाइण लाइ तयारु बीठा आहिनि ऐं बचाइण लाइ मैदान में लथो आहे। इहा परसेप्शन ठाहिण जी कोशिशि कई वई आहे ईअं कोन। पाकिस्तान जो कहिड़ो हुकुमरान आहे, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो, सिंध जा माण्हू सम्झनि, पाण सिंधी में इंटरव्यू पिया ॾियूं। अॼु असांजो दोस्त अमेरिका मां इम्तियाज़ पीरज़ादो साहिबु आयो आहे, हुनजी मौजूदगी में ॻाल्हाईंदे, उहो बि सॼी दुनिया खे डलस में रहे थो, तमामु प्यारो माण्हू आहे, त उनजो फ़ाइदो वठंदे सॼे सिंध जे दुनिया जे माण्हुनि खे मुखातिबु थियूं था। त ॾिसो KPK जेको आहे न, ख़ैबर पख्तूनख्वा, उन में 1947 खां पोइ 60-70 जे ॾहाके खां पोइ दाऊद खां पोइ ऐं ज़ाहिर शाह खां पोइ हिकिड़ो माहौल ठहियलु आहे अफ़गानिस्तान में हिन KPK में, त जेको अमेरिका जो यार आहे सो हीअं आहे। हाणे उहो माहौल कंहिं ठाहियो आहे? जेके कम्यूनिस्ट ऐं लेफ्टिस्ट हुआ तिन बि चयो जेको जो अमेरिका का यार है वो फलाना है। पोइ आया उते मुतहदा मजलिस अमल, उन्हनि बि चयो जो अमेरिका का यार है फलाणो है। उन खां पोइ आया उते हीअ जेके PTI, उन्हनि बि चयो जो अमेरिका का यार है। त KPK में जे माण्हू जमा इस्लामी सां गॾु आहे त उहो बि अमेरिका जो मुखालिफ़ आहे, तालिबान सां गॾु आहे तॾहिं बि अमेरिका जो मुखालिफ़ आहे, ANP सां गॾु आहे तॾहिं बि हुनखे नारा पहिरीं हींअर सेखारिया विया। पश्तून जेके बलोचिस्तान में रहनि था, महमूद अचकज़ई साहिब वारनि सां हुन सां पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी सां, उन्हनि खे ॿुधायो वियो आहे अमेरिका मुखालिफ़ आहे। तंहिंजे करे पश्तून जेको ॿार आहे उहो सॼे खे रियलाइज़ करायो आहे सभु अमेरिका आहे, तबाही करे छॾी आहे, ऐं केतिरनि ॻाल्हियुनि में सही बि आहिनि। त उते इमरान ख़ान जी पोज़ीशन ॾाढी सुठी थी वई आहे हिन नैरेटिव खां पोइ, आरज़ी तौर आहे या वधीक हले थी। चवणु पश्तून त हुई चौक ते बीह ताईं नारो हणंदो न, मर्दान में, पिशावर में, ज़ोब में, किथे उहो सभु तव्हांखे जवाबु ॾींदा तव्हांजे हक़ में। तंहिंजे करे उते मां बाक़ी पंजाब आहे उते इलेक्टेबल्स जो मुक़ाबिलो आहे। पंजाब में मुक़ाबिलो इन ते बि आहे त नैरेटिव कहिड़ो आहे, पर इलेक्टेबल्स जो मुक़ाबिलो आहे। सिंध में बि सिंध जो माण्हू पंहिंजे मिज़ाज में मज़हबी नारे ऐं अमरीकी नारे खां एॾो मुतासिर कोन थींदो आहे। सिंध में वरी ॿिया आहिनि डायनामिक्स आहिनि, पर जो कराची आहे उते छाकाणि मिक्स आबादी आहे, पंजाबी पख्तून बि आहिनि, सराइकी बि आहिनि, उर्दू स्पीकिंग आहिनि, उन्हनि में जेकॾहिं रिफ्ट थी त उते PTI खे फ़ाइदो थी सघे थो। कराची में ऐं KPK में वाज़े फ़ाइदो हूंदो, बाक़ी वॾा शहर जेके आहिनि उन में PTI खे थोरी एज हूंदी, बाक़ी रूरल एरियाज़ जेके पंजाब जा आहिनि, सराइकी बेल्ट जेको आहे, सिंध जा रूरल एरियाज़ आहिनि, उते इहो नारो एतिरो मोटिवेट न कंदो माण्हुनि खे। सो बि हींअर पियो चवां जे इहो 6 महीना साल गुज़री वियो त पोइ सिचुएशन चेंज थी। अच्छा, हाणे तव्हां असांखे ॿुधायो, तव्हांजा जेके फॉलोअर्स आहिनि उहे बि शायदि ज़रूरु इहा ॻाल्हि सम्झणु चाहींदा हूंदा त तव्हां GDA सां गॾु छो विया? तव्हां हुन सां गॾु 6 साल रहिया ऐं उन खां पोइ वरी हींअर तव्हांजी हुन खां अलॻि छो थी आहे? पहिरीं पाण खे सम्झणु खपे त पॉलिटिक्स में जेके इतिहाद आहिनि से उन्हनि वक़्त ऐं हालतुनि मुताबिक़ हूंदा आहिनि। पाकिस्तान में इतिहाद इन करे कोन हूंदा आहिनि। इतिहाद जे करे साॻियो मौक़ो हुजे त पोइ हिकिड़ी साॻी पार्टी न हुजनि, साॻी पार्टी न आहिनि तॾहिं त इतिहाद आहिनि। जे मुकमिल हम ख़्याली हुजे त पोइ हिकिड़ी पार्टी हुजनि। पाकिस्तान में जेके बि इतिहाद थिया आहिनि, डेक हुजे, PNA हुजे, PNA इतिहाद हो, पाकिस्तान नेशनल अलायंस। हाणे हुन में अजीब माण्हू चवंदा आहिनि बाबा किथे अयाज़ लतीफ़ अली जो, किथे फलाणो सरदार साहिबु या पीर साहिबु या फलाणो वॾेरो साहिबु। पाकिस्तान नेशनल अलायंस PNA केरु कहिड़ो आहे? मुफ्ती महमूद जी जमियतुल उलमा इस्लाम, कटर मज़हबी तनज़ीम।
जमा इस्लामी प्रोफेसर गफ़ूर मियाँ तुफ़ैल सख़्त राइट विंग ऐं मज़हबी तंज़ीम, ख्वाजा ख़ैरुद्दीन जी पाकिस्तान मुस्लिम लीग, मलक कासिम, हाणे ॿिए पासे वरी केरु आहिनि, नेशनल अवामी पार्टी NDP नेशनल डेमोक्रेटिक पार्टी, अॻुवाण केरु, सरदार शेरबाज़ मज़ारी लेफ्टिस्ट ऐं ख़ान अब्दुल वली ख़ान लेफ्टिस्ट, ॿई प्योर नेशनलिस्ट ऐं लेफ्टिस्ट, उहो हुन में गॾु आहे। तंहिंजे करे हिकिड़े पासे हुई एक्सट्रीम राइट, ॿिए पासे हुई एक्सट्रीम लेफ्ट, पर ओॾी महिल हुननि जो टारगेट एक्सट्रीम राइट एक्सट्रीम लेफ्ट न हो, हुननि जो टारगेट हो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे मां जान छॾाइणु, त उन लाइ उहो गॾु थिया। उनखां पोइ तव्हां ॾिसंदो त पीपल्स पार्टी हिकु ॿिए जा माण्हू गिरफ़्तार कया, पीपल्स पार्टी मियाँ शहबाज़ खे गिरफ़्तार कयो, उनखे मियाँ शरीफ़ खे, मियाँ नवाज़ शरीफ़ साहिब जो वालिद ऐं शहबाज़ शरीफ़ साहिब जो वालिद, उहो गिरफ़्तार थियो, ऐं नवाज़ लीग गिरफ़्तार कयो आसिफ़ ज़रदारी खे, ऐं उहो जेल में हो, ज़बानूं पे कटियूं, जेल में हो, ऐं तंहिंजे करे एक्सट्रीम हिकु ॿिए सां टकराओ। पोइ जॾहिं उन्हनि खे ज़रूरत पई त उन्हनि ARD ठाही, अलायंस फॉर रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी, उन में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॿई गॾु, ऐं ॿियो हुन में केरु गॾु हो, सुधरे माण्हू खे विसरियो वञे, ॿियो हुन में हुई MQM हक़ीक़ी, उन में हो नवाबज़दा नसरुल्ला ख़ान, वन मैन पार्टी, उन में इलाही सारियूं पार्टियूं, उन्हनि अलायंस ठाहियो, पूनम ठही, पाकिस्तान ऑपरेस नेशन्स मूवमेंट, असीं बि हुआसीं, महमूद अचकज़ई बि हो, मेंगल साहब बि हो, इलाही सारा माण्हू हुआ। उनखां पोइ ठही APDM ऑल पार्टीज़ डेमोक्रेटिक मूवमेंट, उन में तव्हांखे हैरत थींदी, उहो किथे ठही, उहा ठही लंडन में, नवाज़ शरीफ़ कॉन्फ्रेंस घुराई हुई, लंडन APC, उन में ठही, आई वॉज़ देयर। उन में APDM जेका ठही सा कंहिंजे ख़िलाफ़ु ठही, मुशर्रफ जे ख़िलाफ़ु, ऐं उन में केरु केरु हो, उन में पीपल्स पार्टी हुई शुरू में, पोइ अलॻि थी वई, उन में नवाज़ लीग हुई, उन में इमरान ख़ान हो, उन में काज़ी हुसैन अहमद हो, उन में मौलाना फज़लुर रहमान हो, उन में असीं हुआसीं, उन में असफंदियार वली वारा हुआ, उन में बलोच हुआ हासिल बिज़न जे वारा, उन में महमूद अचकज़ई हो, लेफ्ट राइट प्रोग्रेस मिडिल लिबरल एवरीबडी वॉज़ देयर, APDM, ऐं उन में जनरल हमीद गुल बि हो, उन ISI जो अॻूणो हेड जनरल हमीद गुल बि APDM में हो। त इतिहाद इन इतिहादनि में इहो न हूंदो आहे त हीअ हिन नुक़्ते नज़र जो आहे, हिन नुक़्ते कॉमन एजेंडा जेका आहे, जीअं वापारी एसोसिएशन तंज़ीम ठाहे थी बाबा दादू में, मेहड़ में, शिकारपुर में, उन्हनि जो आहे त लोड शेडिंग वधी वई आहे, बिजली कान्हे सलामकोट में, उन लाइ वापारी एसोसिएशन तंज़ीम ठाहे थी, हाणे नुक़्तो आहे त सलामकोट जी बाज़ार में बिजली हुअणु खपे ऐं पाणी हुअणु खपे। हाणे इन में कोन्हे हू हिकिड़ो उन में बांस थो खपाए, ॿियो मच्छी थो विकिणे, टियों हुन में तूरियूं थो विकिणे, तंहिंजे करे हुन में ॿी कॉमन शिकाब कान्हे। GDA जॾहिं ठहियो, ऐं अञा बि सिचुएशन सिंध जी गवर्नेंस ख़राबु आहे, सिंध में करप्शन आहे, पाकिस्तान सॼे में वर्स्ट करप्शन सिंध में आहे, पाकिस्तान सॼे में वर्स्ट गवर्नेंस सिंध में आहे, पाकिस्तान सॼे में तालीम सभ खां तबाह सिंध में आहे, पाकिस्तान सॼे में पीअण जो पाणी तबाह सिंध में आहे, ज़राअत तबाह सिंध में आहे, बल्दियात तबाह सिंध में आहे, कराची ऐं हैदराबाद जेके सिंधी माण्हुनि जा शहर आहिनि, उन्हनि ते धारियां दहशतगर्द रोज़ तव्हांखे धमकी था ॾियनि त असीं टोड़ींदासीं। तंहिंजे करे सभ खां वधीक तबाही हाणे आहे, ऐं वरी हींअर ताज़ो पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग गॾिजी मुआइदो कयो आहे त असीं नवां इंतिज़ामी यूनिट था ठाहे ॾियूं MQM खे। सभ खां वधीक अंडर थ्रेट सिंध आहे, तंहिंजे करे 2012 में जॾहिं ॿिठो निज़ाम आंदो वियो, तॾहिं पीर साहिब पगारी जी क़यादत में हैदराबाद में वॾो जलसो थियो, जंहिं जलसे खां पोइ माहौल जुड़ियो, हुन में आऊं बि हुउसि, पीर साहिब बि हो, ॿिया बि लीडर साहिबान हुआ, उनखां पोइ माहौल जुड़ियो त उहो ॿिठो निज़ाम न हलियो। उनखां अॻु में अलायंस में MRD हुई, MRD में केरु केरु हो, MRD में नवाबज़दा नसरुल्ला ख़ान बि हो, मौलाना फज़लुर रहमान, हाणे केॾां मौलाना फज़लुर रहमान साहिब आहे जमा इस्लामी, केॾां फ़तेह अली ख़ान, महराज मोहम्मद ख़ान, रसूल बख्श पली जो, टई लेफ्टिस्ट, रसूल बख्श पली जो साहिबु लेफ्टिस्ट, फ़तेह अली ख़ान लेफ्टिस्ट, महराज मोहम्मद ख़ान लेफ्टिस्ट, ऐं होॾां मौलाना फज़लुर रहमान साहिबु, नवाबज़दा नसरुल्ला ख़ान साहिबु, पीपल्स पार्टी जी क़यादत कंहिं पे कई, हुते रिप्रेज़ेंट बेनज़ीर साहिब खां पोइ राव रशीद, अॻूणो IGP लाहौर जो, ऐं उहे वेठा, ऐं ॿियो केरु पीपल्स पार्टी तरफ़ां उते ॿियो केरु हो, नुमाइंदगी केरु कंदो हुयो, सिंधी माण्हू खे विसरी थो वञे न, MRD में पीपल्स पार्टी खे केरु रिप्रेज़ेंट कंदो हो, जनरल टिका ख़ान, बुचर ऑफ बंगाल, जेके चयो वेंदो, जंहिं चयो त मूंखे ज़मीन खपे माण्हू न खपनि, उहो पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी हो, जनरल टिका ख़ान, ऐं उहो जनरल टिका ख़ान पीपल्स पार्टी खे रिप्रेज़ेंट कंदो हो MRD में, उन सां सभु वेठा हूंदा, उन सां नसरुल्ला ख़ान बि वेंदो, गौस बख्श बिज़न जो बि वेंदो, वली ख़ान बि वेंदो, वली ख़ान लेफ्टिस्ट, हाँ वली ख़ान लेफ्टिस्ट, गौस बख्श बिज़न जो लेफ्टिस्ट, रसूल बख्श पली जो लेफ्टिस्ट, फ़तेह महराज लेफ्टिस्ट, वेठा कंहिंसां आहियूं, जनरल टिका ख़ान, नवाबज़दा नसरुल्ला ख़ान, मौलाना फज़लुर रहमान, इन्हनि सभिनी सां वेठा आहियूं, ऐं ईअं ई APDM में जनरल हमीद गुल वेठो आहे, ISI जो अॻूणो हेड, उन्हनि सां गॾु वेठा आहियूं।
तंहिंजे करे अलायंस ईअं हूंदा आहिनि. GDA उन वक़्त जी ज़रूरत हो, GDA अञा बि ज़रूरत आहे जेकॾहिं GDA पाण खे एक्टिव करे आहे. ॾिसो न, तव्हां हिकिड़ो स्कूल खोलियो था, स्कूल में ॿारनि लाइ खोलियो था न, ॿार ई कोन्हनि स्कूल में, उस्ताद वेठा आहिनि ऐं रोज़ बाक़ाइदे गर्मियुनि जी मोकिलियो था, अनाउंस कयो, बेल वॼियो, शागिर्द हिकिड़ो बि कोन्हे. ॿुधायो न त करप्शन जो ख़ात्मो, बैड गवर्नेंस जो ख़ात्मो, सिंध खे मुतबादल ॾियणु, उन लाइ ज़बरदस्त कोशिशि थी. पीर साहिब जी ऐं असांजी अंडरस्टैंडिंग इन बुनियाद ते हुई, अञा बि आहे. सिंध में जेको बि चङो सुठो कमु कंदो, हुन सां अंडरस्टैंडिंग आहे त गॾिजी सिंध में चेंज आणी. उन लाइ पीर साहिब पघारे ऐं संदसि साथियुनि असां सभिनी गॾिजी 2013 जी जेका इलेक्शन हुई उन में असां गॾिजी इलेक्शन विढ़ियासीं. 2018 वियासीं. 2018 में GDA खे एक्सपेक्टेड पॉपुलर सेंटीमेंट, गैलप ऐं माण्हुनि जी राय आमा GDA जूं तक़रीबन के 26 खां 28 सीटूं हुयूं ऐं GDA जूं 8 खां 9 क़ौमी असेंबली जूं सीटूं हुयूं, जेके जॾहिं बेनज़ीर साहिबा 2009 में आई तॾहिं बि GDA सां लाॻापियल माण्हुनि खटी हुयूं. उन वक़्तु GDA नालो कोन हो, पर जेको बि नालो उहे हींअर उन खां ज़ोरी खसियूं हुयूं. हींअर पीपल्स पार्टी खे सीटूं ॾियारियूं वयूं. सबबु इहो हो, हाणे तव्हां सोचो छो ॾियारियूं वयूं, सबबु इहो हुयो जो PTI खे ॾियणी हुई वफ़ाक़ में हुकूमत. PTI हिननि जो बेबी हो, उनखे उन वक़्तु हुकूमत ॾियणी हुई. हा, उनखे नरिश करण लाइ उनखे सीटूं किथां मिलनि. पंजाब में त नेक टू नेक माण्हू लठियूं पियूं, डंडा पिया, नवाज़ शरीफ़ उतां मोटी आयो. उनखे सीटूं ॾियारणियूं घणियूं कराची मां. हाणे कराची मां इहो कीअं मुमकिन थींदो त कराची मां 10, 12, 15 सीटूं क़ौमी असेंबली जो ॾियो PTI खे ऐं उते जूं सूबाई ॿियूं खटी वञनि. क़ौमी जेको खटंदो आहे सूबाई बि उहो खटंदो आहे न. त हाणे क़ौमी जॾहिं 10, 12 ॾियणियूं पियूं PTI खे, त उनजो हेठां 20, 25 सीटूं जेके हूअं पीपल्स पार्टी जो हुजनि या MQM जो हुजनि या नवाज़ लीग जो हुजनि, उहे बि ज़ोरी ॾिनियूं हुयूं PTI खे. हाणे 20, 25 सीटूं PTI खे कराची मां मिली वञनि या 15, 20 प्लस पंजाब में हुनखे हुई खटायो वञे KPK मां, त हाणे सिंध में हुकूमत PTI ठाहे सघे थी, MQM PTI गॾिजी. हाणे जेकॾहिं पंजाब जी हुकूमत बि हू खणी वञनि ऐं सिंध जी हुकूमत बि PTI या अलाइज़ वटि हली वञे, त पोइ पीपल्स पार्टी त बाइकाट करे असेंबली मां ॿाहिरि निकिरी वेंदी. नवाज़ लीग अॻु में ई निकिरे पई, अचकज़ई, मेंगल, ANPयूं सभु अॻु में निकिरनि पियूं. नवाज़ लीग चए थी इस्तीफ़ा ॾियो. हाणे जे पीपल्स पार्टी खे बि हुकूमत न मिले आहे, उहा बि चए त असांखे बि कोन मिली, हाणे क़ौमी असेंबली में वञूं ई कोन था, त इमरान ख़ान साहिबु वज़ीर अज़म कंहिंजो थिया. तंहिंजे करे इमरान ख़ान साहिब खे वज़ीर अज़म बनाइण लाइ ज़रूरी हो त क़ौमी असेंबली जो बाइकाट न थिए ऐं पीपल्स पार्टी उते वेठी रहे. उनजे लाइ पीपल्स पार्टी खे सिंध जी हुकूमत ॾिनी वई. त पीपल्स पार्टी हूंदी त पोइ तव्हां ॾिठो अॻे में पीपल्स पार्टी PDM खे बि छॾे वई ऐं सेनेट जी चूंडुनि में पीपल्स पार्टी वोट कयो, जीअं मथे चयो वियो, धणियुनि जीअं चयोसि तीअं कयूं. त पीपल्स पार्टी उन्हनि सां नवाज़ लीग खां सुठनि टर्म्स ते हली पई, एस्टेब्लिशमेंट सां. इन करे पीपल्स पार्टी खे एज ॾिनो. हींअर पीपल्स पार्टी खे इलाही सपोर्ट पिया कनि. तंहिंजे करे GDA खटियल सीटूं GDA खां खसियूं हुयूं. थियण ई खपंदो त इलेक्शन हाराइण खां पोइ 2018 खां पोइ GDA वरी मूवमेंटम रखिया, सॼी सिंध में निकिरिया. मूं पाण चयो पीर साहिब खे रूबरू मीटिंग्स में, अलॻि निजी कचहरियुनि में, पीर साहिब निकिरूं सिंध में, तव्हां निकिरो, असीं निकिरूं, तव्हां नथा निकिरी सघो. सदरुद्दीन शाह साहिबु, असीं, जुल्फ़कार मिर्ज़ा, मुर्तज़ा जतोई, गौस बख्श खान महर, अली गौर महर, सफदर अब्बासी, अरबाब रहीम, ॿिया सभु माण्हू, नुसरत सैर अब्बासियूं, नौजवान साथी, ॿिया सभु निकिरूं. राशिद शाह, इस्माइल शाह, सभु खणी निकिरूं, मोबिलाइज़ कयूं. माण्हुनि वीचारनि वटि ॿियो सहारो कोन्हे. गवर्नेंस, लोड शेडिंग, बिजलियूं, करप्शन, ज़राअत, कमांद, अघु, नौजवान बेरोज़गार, टीचरनि खे लठियूं पियूं लॻनि, बल्दिया जा मुलाज़िम, पुलिस जा मुलाज़िम, लेडी हेल्थ वर्कर, सभु अज़ाब में निकिरूं. त असांखे चयो वेंदो त निकिरण मां फ़ाइदो कहिड़ो, मथे जेके धणी वेठा आहिनि उहे पीपल्स पार्टी खे सपोर्ट पिया कनि, पंहिंजे निकिरण सां छा थींदो. त उते तसवुरु इहो आहे त मथे उन्हनि खे सपोर्ट आहे, इलेक्शन जे ॾींहंनि में वरी पॉलिसी ॾिसबी. असीं ॿिए क़िस्म जा माण्हू आहियूं. असीं चवंदा त हर वक़्तु तेसीं भॻे सां ई भेर जेसीं रतो रास थिए हलंदो रहणो आहे, या राति खुटे या पंधु खुटे. हुननि जो ख़्यालु दोस्तनि जो इहो आहे त 2018 में हाणे कुझु कोन थियो, असांखां असांजो ज़बरदस्ती धांधलियूं करे सीटूं बि खसियूं हुयूं. हाणे वरी 2023 में जॾहिं इलेक्शन थींदियूं न, 6 महीना अॻु में सर GDA खां तव्हां अलॻि थिया आहियो, त हाणे तव्हां सां कादिर मक्सी ऐं ज़ैन शाह वारनि सां गॾिजी को इतिहाद ठाहियो पिया, या उन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में तव्हां हिकिड़ी कॉन्फ्रेंस गुज़िरियल संडे ते कई हुई ऐं उन में कादिर मक्सी मूं हिकिड़ी ॾिठी हुई, वीडियो ॾिठी हुई. उन में त क़ुरान जो कसम जेको आहे सो खणे पियो ऐं ॿुधाए पियो त असां हिकिड़ो इतिहाद ठाहियूं पिया, इहो ख़तमु कोन थींदो. त छा तव्हां हिन जो को नोटिफिकेशन वग़ैरह जारी कयो आहे, या अञा ताईं अहिड़ी का मतिलबु जीअं चइजे त
कंफर्म तव्हांजो इतिहाद कोन ठहियो आहे अॻियां हले ठहंदो? GDA मां जेका मूं रेज़िग्नेशन ॾिनी आहे सेक्रेटरी जनरल जे उहिदे तां, ऐं 2017 जी शुरूआत खां 16 जे एंड खां 2022 ताईं सिंध जे सभ खां वॾे अपोज़िशन इतिहाद जो सेक्रेटरी जनरल रहियो आहे। माण्हुनि खे पटेवाली या क्लर्की या असिस्टेंट तपेदारी मिलंदी आहे, माण्हू कोन छॾींदा आहिनि। माण्हू पुलिस में सिपाही जी नौकरी आहे ऐं कारोबार कैबिन बि आहे, तॾहिं बि चवंदा आहिनि त सिपाही जी नौकरी बि हुजे, पघार खणा, कैबिन बि हुजे। ऐं माण्हू ज़ाती तलकात में तव्हां ॾिसो था त काउंसलर सां दोस्ती आहे, तॾहिं बि हुन सां सेल्फी पिया कढाइनि। सिंध जो वॾे में वॾो अपोज़िशन जो इतिहाद जिते जेके माण्हू वेठा आहिनि सभु उहे आहिनि जंहिंजूं पंहिंजूं कॉन्स्टिट्यूएंसीज़ आहिनि, जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि। अयाज़ लतीफ़ पली जो जेॾी महिल प्रेस ब्रीफिंग पियो ॾे त अयाज़ लतीफ़ पली जो जेको नंढी उमिरि जो आहे, जेको एतिरो एक्सपीरियंस कोन्हे, जेको मिडिल क्लास जो आहे, जेको ग़रीब फैमिली, जंहिंजी माउ हिकिड़ी उस्तादियाणी, जंहिंजो पीउ हिकिड़ो आम ग़रीब वकील ऐं माउ पीउ ग़रीब ॿारनि जो पुटु आहे, ऐं जेके वॾेरा कोन्हनि, जागीरदार कोन्हनि, पीर कोन्हनि, सरदार कोन्हनि, असांजो को 50 लखनि जी कॉन्स्टिट्यूएंसी कान्हे वोटरनि जी, ग़रीब माण्हू, मिडिल क्लास जा माण्हू, उहो जॾहिं प्रेस ब्रीफिंग पियो ॾे त ओॾां इज़त मां पुरवकार माण्हू, पोयां पीर साहिबु पघारो बीठो आहे, होॾां मुर्तज़ा ख़ान जतोई वफ़ाक़ी वज़ीर कम्युनिकेशन जो, निगरान वज़ीर अज़म ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई जो पुटु, ऐं हेॾां ज़ुल्फ़कार मिर्ज़ा अॻूणो होम मिनिस्टर, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा वफ़ाक़ी वज़ीर, पोयां बीठो आहे अरबाब रहीम वज़ीर आला, पोयां ॿिए पासे बीठो आहे लियाकत जतोई वज़ीर आला, पोयां टे पासे बीठो आहे सैयद गौस अली शाह वज़ीर आला, उहे 4 5 वज़ीर आला बीठा आहिनि। अयाज़ लतीफ़ पली जो सिंध जे इशूज़ लाइ ॻाल्हाए पियो, ऐं कहिड़नि इशूज़ लाइ पियो ॻाल्हाए जेके जिन इशूज़ ते अॻे ॻाल्हायो कोन वेंदो हो। अयाज़ लतीफ़ पली जो GDA में छा अची चयो? अक़लियतनि जो फोर्स्ड कन्वर्जन बंदि कयो। कॾहिं ॿुधो त सिंध जे राइट विंग जूं तनज़ीमूं चवनि फोर्स्ड कन्वर्जन बंदि कयो, ऐं जिन रिंकल कुमारी, लता ऐं आशा जो फोर्स्ड कन्वर्जन कयो हुजे उन्हनि खे ॾिनल टिकेटूं वापसि थियनि, सेक्रेटरी जनरल वापसि वठे। त बाबा हीअ फोर्स्ड कन्वर्जन में इहे न थिए। कॾहिं ॿुधो त अची चइजे त सिंध जे माण्हुनि खे मक़ामी ज़िलनि में घोटकी में वञी चवां पियो, दोस्त पिया चवनि तूं छा पियो चवीं, तूं सॼो हुनखे कॉम्प्रस पियो बनाई अलायंस खे। ऐं घोटकी में जॾहिं मूं चई निकितुसि ख़ानगढ़ जे इजलास मां त हिते घोटकी जे उबावड़े ऐं ॾहरकी जे सनतुनि में सिंधियुनि खे नौकरी ॾियो, त मूंखे चयूं त पाण सॼे पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं। मुंहिंजो पाकिस्तान जी बिल्कुलु ॻाल्हि था कयूं। पाकिस्तान जो सिंध हिसो आहे ऐं सिंधी माण्हू पाकिस्तान जे शहरी आहिनि, उनखे ड्यू शेयर मिलणु खपे। मूंखे मटियारी में घोटकी में सखर जे स्टेज ते चयो वियो त अयाज़ लतीफ़ पली जो GDA खे रंग ॿियो पियो ॾिए। त असां GDA खे बनायो प्रोग्रेसिव, असां GDA खे बनायो आम माण्हुनि जो इशू, आम माण्हुनि जूं ॻाल्हियूं। असां GDA में 3 दफ़ा अटैम्प्ट थियो त GDA में MQM खे शामिलु कयो वञे। 2016 खां पोइ मूं मुखालफ़त कई, मूं मीटिंग में चयो त साईं MQM ईंदी त असीं न हूंदासीं, ऐं पोइ मूंखे मुमताज़ अली ख़ान भुट्टो साहिबु मरहूम सपोर्ट कई। उन वक़्तु मुमताज़ अली ख़ान भुट्टो साहिबु बि शामिलु हो। जॾहिं GDA शुरूआत हुई मुमताज़ अली ख़ान भुट्टो साहिबु हो, इस्माइल राहू ऐं शाह मोहम्मद शाह साहिबु, इस्माइल राहू सिंध जो सदर हो नवाज़ लीग जो, उन वक़्तु लियाकत जतोई साहिबु बि हो, उन वक़्तु हुसैन हारून साहिबु बि हो। आई अपोज्ड द एंट्रेंस ऑफ MQM, ऐं मुमताज़ भुट्टो साहिबु एंड अदर सपोर्टेड मी। मुमताज़ भुट्टो साहिबु बि सपोर्ट कई, उन वक़्तु इस्माइल राहू साहिबु बि सपोर्ट कई, कुझु ॿियनि दोस्तनि बि सपोर्ट कई त इहो न हुअणु खपनि। उन खां पोइ इहो स्टैंड वठी हाणे असीं आवाम में निकिरूं न, आवाम में निकितासीं कोन। हाणे तव्हां पुछो आहे त अलायंस ॿियो ॾिसो, असांजा ॿिया कॉम्प्रस दोस्त आहिनि, उन्हनि जो माज़ी तव्हां ॾिसो, उहे मुसलसिल तव्हांखे नाला कोन थो खणाऊं पर तव्हांजे साम्हूं सोशल मीडिया पई आहे, उहे मुसलसिल कंहिंसां थोरो बि नाराज़ थींदा आहिनि त पर्सनल अटैक कंदा आहिनि, टारगेट कंदा आहिनि, उन ते वॾा इल्ज़ाम हणंदा आहिनि। तव्हां मुंहिंजे वाता कॾहिं कोन ॿुधो हूंदो तव्हां आउट ऑफ नो वेयर ओचितो कंहिं हिकिड़े लीडर जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू करे ॾियां, फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, मूं ते त इहो बि ॻाल्हायो वियो त तकीर हिन क़िस्म जी थो करे, कंहिं चयो त कपिड़ा हिन क़िस्म जो थो पाए, कंहिं चयो त गाॾी फलाणी आहे, कंहिं चयो दाल फलाणे क़िस्म जी थो खाए। मूं ते अजीब ग़रीब सिंध में ॻाल्हाईंदा आहिनि माण्हू, पर असां में टॉलरेंस लेवल तमामु हाई आहे, बर्दाश्त लेवल तमामु, छाकाणि सिंध जा इंट्रस्ट आहिनि, 7 करोड़ सिंधी माण्हुनि जा इंट्रस्ट इन खां वधीक अहम आहिनि त मूंखे पर्सनल छा थो वणे ऐं छा थो न वणे। तंहिंजे करे हींअर APC थी, उन खां अॻु में कोशिशि थी, जॾहिं तव्हांखे यादि हूंदो तॾहिं बहरिया वारो वाक़ियो थियो, तॾहिं आउं उन वक़्तु उन सिंध एक्शन कमेटी में जे एहतजाज में न हुअसि, FIR मूं ते कटी हुई। जॾहिं FIR कटी ऐं इल्ज़ाम लॻो त सिंधियुनि अची साड़ियो आहे ऐं उन में आउं हुते न बि हुअसि बि कोन, तॾहिं उर्दू मीडिया ते सभ खां पहिरीं अची मूं डिफेंड कयो त सिंधियुनि कोन साड़ियो आहे, ऐं मूं अची डॉन ते, आज ते, जियो ते, समा ते, अदर लीडरशिप, हा मूं अची चयो उन ई राति
त सिंधी पूरा मूं इहो कोन चयो त हा भले जेका ॿी लीडरशिप आहे उन्हनि ते भले अटैक थिए, भले इल्ज़ाम लॻनि त हीअ दहशतगर्दनि साड़ियो अथनि, आरसन कई अथनि फलाणो। मूं चयो न, इहो सिंध जो काज़ आहे, हिते सिंधी माण्हुनि ते इल्ज़ाम पियो लॻे त सिंधी माण्हू पिया साड़ीनि, ऐं इन लीडरशिप जी ॻाल्हि आहे, असांजो गॾियल काज़ आहे। आई केम एंड आई डिफेंडेड देम। ऐं हमेशह ईअं कंदो आहियां त हीअं ॾिसंदो न की ॿियो को दोस्त जलसो रखंदो आहे, उन डेट ते हिकिड़ा माण्हू आहिनि उन ई डेट ते ॿियो जलसो रखंदा आहिनि, त भले टकराउ ते फलाणी STP जो जलसो आहे, उन ॾींहुं ॿी पार्टी जलसो रखंदी, या SUP जो प्रोग्राम आहे ॿी पार्टी। असीं पंहिंजो प्रोग्राम बि चेंज करे छॾींदा आहियूं त फलाणे ॾींहुं जलसो टकराउ न थिए, हुनखे बि कामयाबी, उहो बि असांजा आहिनि न। इहो एटीट्यूड मूं शुरू कयो 2009 जे लॉन्ग मार्च खां। आई बिकेम द प्रेसिडेंट, आई गॉट इलेक्टेड एज प्रेसिडेंट ऑफ क़ौमी अवामी तहरीक, ऐं एट दैट टाइम इट वॉज कॉल्ड 80। ऐं पोइ उन में आई स्टार्टेड माई जर्नी, 47 days लॉन्ग जर्नी फ्रॉम कंदकोट टू कराची। लॉन्ग मार्च शुरू कईसीं। लॉन्ग मार्च में जेको पहिरियों ॾींहुं थियो कंदकोट में, त मुंहिंजो सभु इस्तक़बाल करण दोस्त आया कंदकोट में। मूं चयो त हीउ जेको साम्हूं STP जो झंडो आहे इहो मुंहिंजो झंडो आहे, हीउ जेको तलवार वारो पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो झंडो आहे इहो मुंहिंजो आहे, हीउ जेको कुहाड़ी वारो जस्कम जो झंडो आहे इहो मुंहिंजो आहे, हीउ जेको SUP जो झंडो आहे। नतीजो छा निकितो, कंदकोट मां जॾहिं असीं शिकारपुर पे पहुतासीं त SUP जो इस्तक़बाल कयो, सखर में असांजे लाइ STP कैंप पई, असां सां गॾु हैदराबाद में SUP जी लीडरशिप बीठी हुई, कादर मक्सी असांजो इस्तक़बाल पे कयो आख़िर में लॉन्ग मार्च में, बशीर कुरैशी साहब असांजो गुलशन हदीद में इस्तक़बाल कयो, असांजो सफ़दर सरकी वारनि असांजो हिन में सचल ॻोठ हिननि में इस्तक़बाल कयो, सॼे सिंध खे जोड़ियोसीं। तंहिंजे करे हीअ जेके दोस्त कोशिशि पिया कनि, जेके बि दोस्त, उन्हनि सभिनी खे एप्रिशिएट थो कयां, ऐं सिंध खे बिल्कुलु अलायंस जी गॾियल वर्क जी ज़रूरत आहे। पर वरी बि सम्झिबो त असांजी पार्टी एजेंडा अलॻि आहे, जेको मूं सवेल चयो, GDL आहे, पार्टी प्रोग्राम अलॻि आहे। असीं पाकिस्तान जे हिन गिवन नेटवर्क में पंहिंजे इक्वल राइट्स लाइ कमु था कयूं। असीं इन ख़्याल जा कोन आहियूं त को नौजवाननि खे अॻिते आणे उन्हनि खे जहिड़ा कराए नौजवान माराइजनि, पंहिंजा बचा असांजा मारिजी वञनि, उन्हनि खे टकराव में आणे उन्हनि खे माराए, उन्हनि जे लाइ राय आमा ख़राबु कराए, वायलेंस पैदा। वी डोंट बिलीव इन वायलेंस। असीं अमुन में असीं सम्झूं था पाकिस्तान असांजो मुल्क आहे, उन में ख़राबियूं आहिनि, उन में गड़बड़ियूं आहिनि, उन में बराबरी कान्हे, उन में बराबरी कोन्हे। सिंधनि जा हक़ लुटिया विया आहिनि, सिंध गैस थी पैदा करे खसिजी वई आहे, 58% पेट्रोल सिंध जो आहे, 72% गैस सिंध जी आहे, 6th कोर रिज़र्व सिंध जो आहे, सिंध जो बंदरगाह आहे, सिंध जा माण्हू बुख विया मरनि। उन में 20 खां 30% ज़िम्मेदार मर्कज़ आहे, 70 खां 80% सिंध हुकूमत आहे। 18वीं तरमीम खां पोइ वसीला सभु हिननि वटनि। तंहिंजे करे अलायंस हुअणु खपे, पर अलायंस हीअं न हुअणु खपे त मिसाल तौरु 10 पार्टियूं हुजनि, उन में 8 पार्टियूं पंहिंजे पसंदि जूं नयूं ठाहे, पोइ उहे गॾिजी पोइ चवनि 9 पार्टी खे सोड़ो कजे, या 10 पार्टी खे अकेलो करे पोइ 8 पार्टियूं पंहिंजी राय मुसलत कनि। ईअं न हुअणु खपे। अलायंस तॾहिं हलंदो जॾहिं ॾिसो न UN आहे, UN में छा था कनि, मुल्क त सभु बराबरि आहिनि। तव्हां गौर कयो आहे, यूनाइटेड नेशन में मुल्क वियतनाम में बराबरि आहे, अमेरिका में बराबरि आहे, पर पोइ छा आहे हुन में हिकिड़ी सिक्योरिटी काउंसिल आहे। बराबरी आहे न, सभ खां बराबरी जी दुनिया में ॻाल्हि केरु थो करे, अमेरिका, ॿियो केरु थो करे, बर्तानिया, टियों केरु थो करे, फ्रांस, यूरोप थो करे न। पोइ उन में सिक्योरिटी काउंसिल में वीटो पावर 5 मुल्कनि वटि छो आहे? वीटो पावर त हुअण ई न खपे, सभु बराबरि आहिनि, सभु बराबरि आहिनि। एवरी सिटीज़न, एवरी कंट्री, एवरी नेशन इज़ इक्वल। त पोइ वीटो पावर सिर्फ़ु चीन, रूस, अमेरिका, बर्तानिया ऐं फ्रांस 5 मुल्कनि वटि छो आहे? तंहिंजे करे आउं सम्झां थो सिंध में जेको बि अलायंस थिए उन में हिकिड़ियूं 2-3 जेके मुख्य पार्टियूं आहिनि उहे वीटो न, उहे पहिरीं तय कनि त ही बड़ी आर्ज़ी तरह हली, हिक ॿिए सां विड़ी, वरी 6 महीने खां पोइ टके जी ॻाल्हि ते विड़ी, की हिकिड़ी सीट ते विड़ी, मुर्गो पोइ आवाम मायूस थो थिए। ॾिसो न, बहरिया में पाण केॾो टेम्पो जोड़ियो, टेम्पो जुड़ी, पोइ उन हिकिड़े ॾींहं में उनखे पाण मायूस करे छॾियो। त यादि कंदो मोहतरम GM सैयद साहिबु निकितो हो सॼे सिंध जे टूर ते, ज़बरदस्त टूर पिया हलियो, माण्हुनि उनखे आया पे, हिकिड़ो सखर में अलाए कंहिं वञी झंडो साड़े छॾियो, हाणे सभिनी ते केस थी, सभु उन सॼे साईं जे हिकिड़े जज़्बे ऐं साईं जी जेका कोशिशि हुई त मोबिलाइज़ कजे, उन सॼे खे नुक़सानु पहुतो। तंहिंजे करे असीं हिकिड़ो कोड ऑफ कंडक्ट ठाहियूं, हिकिड़ो रूल्स ऑफ बिज़नेस हुजनि, ऐं 1 मैन शो न हुजे। त अयाज़ लतीफ़ अली जो चेयरमैन थियो वेठो हुजे कंहिं अलायंस जो। ॾिसो न, हीउ जेको ARD या ॿिया MRD हुई, MRD में 3 महीने कन्वीनर चेंज थींदो हो। तव्हांखे यादि हूंदो MRD जो कन्वीनर केरु हुई? बेनज़ीर भुट्टो, नवाब नसरुल्ला ख़ान, रसूल बख्श पली जो, वली ख़ान, सभु ऑन कंदा न। त हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठाहिजे त 3 महीने 6 महीने कन्वीनरशिप कमेटी या जेका बॉडी हुजे उहा डेमोक्रेटिक हुजे, उन में बराबरी हुजे, सभु बराबरि हुजनि।
सभु सलाह मसलत कनि, कंसेंसस सां राय जुड़े ऐं पंहिंजो ज़ाती इंट्रस्ट न ॾिजे आउं लीडर ते पियो हलां ऐं ॿी मुंहिंजी ख़ल्क़ आहे रैयत आहे, ईअं न हुजे, सभिनी खे गॾु खणी हलिजे त मुंहिंजे ख़्याल में सिंध खे ज़बरदस्त मैसेज वेंदो। आउं उन जे हक़ में आहियां त सिंध जूं समूरियूं पॉलिटिक्स कंदड़ ऐं पुरअमन पॉलिटिक्स कंदड़ तनज़ीम, पुरअमन मुंहिंजो लफ़्ज़ आहे पुरअमन, नॉन वायलेंट पॉलिटिक्स कंदड़ तनज़ीमूं पाण में गॾिजी कमु कनि। सिंध ऐं बलोचिस्तान जूं क़ौम परस्त तहरीकूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ा उहे क़ौम परस्त आहिनि जेके पार्लियामेंट जी सियासत था करणु चाहिनि, ऐं ॿिया उहे आहिनि जेके आज़ादु सियासत जेका आहे उहा था करणु चाहिनि। तव्हां छा था सम्झो त कहिड़ी सियासत जे ज़रिए जेको आहे सो क़ौम परस्त पंहिंजो हक़ पंहिंजी क़ौम खे वधीक बहितर तरीक़े सां वठी ॾेई सघनि था? मसइलो ई सिंधियुनि सां इहो आहे त जंहिंजो जेको ब्रांड आहे न उहो चओ त आउं सुठो आहियां, ईअं चवण जो त हक़ु आहे। ज़ाहिदा अबड़ो खे ईअं चवण जो हक़ु आहे त आउं ज़बरदस्त ख़ातून आहियां, मुंहिंजी सुठी मैगज़िन आहे, मुंहिंजूं ॿई धीअरूं CSS ऑफिसर आहिनि, असीं पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, मिडिल क्लास सेल्फ मेड माण्हू आहियूं। इहो हक़ु हर सिंधीअ खे, हर पाकिस्तानी खे आहे। पर वरी इहो जो चइजे त आउं सुठो आहियां, हीउ ख़राबु आहे, हीउ चट आहे, हीउ बेकार आहे, हीउ कंहिं कम में कोन्हे, ॿेड़ी ॿोड़ी करे ईअं न कजे। माण्हू चए मज़हब बि आहे, पंहिंजे दीन जी तारीफ़ करणु हर कंहिंजो हक़ु आहे। बाबा अलहमदिल्ला पाण मुस्लमान आहियूं, अलहमदिल्ला पाण खे अलाह पाक जी ज़ात ते ईमान आहे, अलहमदिल्ला पाण हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी सम्झूं था, उन्हनि ते ईमान आणियूं था, उन्हनि सां मोहबत कयूं था, इहो पंहिंजो हक़ु आहे। पर इन जो मक़सदु इहो थोरी आहे त ईअं चई पाण जीसस क्राइस्ट जी शान में कान ख़ुदा न ख़ास्ता का गुस्ताखी कयूं, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे शान में गुस्ताखी कयूं, महात्मा गौतम बुद्ध जे शान में गुस्ताखी कयूं। उन्हनि खे बि लखे माण्हू प्यार कनि था, उन्हनि जे लाइ असांखे इज़त करणी आहे, उन्हनि जे लाइ बि। ऐं असांजे क़ुर पाक में आहे ईअं आहे, उहो बि चवनि था त वला तस्बू अल्लज़ीन यदून मिन दून अल्लाह, तव्हीं उन्हनि जे ख़ुदानि खे बुरो न चओ मतां हू तव्हांजे सचे ख़ुदा खे कुझु न चवनि। त पाण खे ॿियनि जे लाइ प्यारु करिणो आहे। तंहिंजे करे पाण इहो सिंध में आहे त आउं क़ौम परस्त सही आहियां, ॿिया सभु क़ौम परस्त बेकार आहिनि। न, आउं सम्झां थो कामरेड माओ ज़ेतुंग चयो आहे समूरनि गुलनि खे पंहिंजी बहार ॾेखारणु ॾियो। जंहिं गुल में वधीक ख़ुशबू हूंदी, जंहिंमें वधीक रंग हूंदा, उहो वधीक मक़बूल थींदो, वधीक प्यारो हूंदो। त जेके दोस्त पंहिंजे डेमोक्रेटिक पार्लियामानी सियासत कनि था उहे पंहिंजो कमु कनि, उहे बि सुठा आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि। जेके दोस्त चवनि था त असांखे हीउ निज़ाम नथो वणे, इन खां ॿाहिरि निकिरी कुझु करणु चाहिनि था, उनखे बि डेमोक्रेटिक हवाले सां कमु करण जो इख़्तियार आहे। मुंहिंजा त उहे सभु दोस्त रहिया आहिनि। मुंहिंजे लाइ त बशीर कुरैशी मुंहिंजो दोस्त हो, भाउ, हीअ सभु दोस्त आहिनि, भाउर आहिनि। ज़ैन शाह साहिबु हुजे, कादर मक्सी साहिबु हुजे, जलाल महमूद शाह हुजे, राशिद महमूद सुमरो साहिबु मुंहिंजो नंढो भाउ आहे, संदसि वालिद ख़ालिद महमूद सुमरो साहिबु असांजो वॾो भाउ हो, मूंसां सेनेट में हूंदो हो त मूंखे फ़ोन करे पुछंदो हो छा ॻाल्हाइणो आहे, छा न ॻाल्हाइणो आहे। मुर्तज़ा भुट्टो साहिबु असांजो प्यारो हो, अॻवान हो असांजो, उनजी न्याणी फातिमा भुट्टो साहिबा असांजी भाइटी आहे, असांजी नंढी भेण आहे। उन्हनि सभिनी लाइ इज़त ऐं एतिराम जो रिश्तो आहे, फंक्शनल लीग लाइ इज़त ऐं एतिराम जो रिश्तो आहे। पीर साहिबु पागारो असांजो वॾो भाउ आहे, असांजो बुज़ुर्ग भाउ आहे। जॾहिं बि सिंध जे इशू ते कंहिं ते सॾु कंदो ऐं बैड गवर्नेंस ऐं करप्शन ऐं जॾहिं बि के असीं पीर साहिब सां गॾु पहिरीं सिफ़ में वरी सिंध जे मसइलनि ते गॾु बीहंदासीं। ईअं असांजे लाइ त बिलावल भुट्टो साहिबु बि क़ाबिल एतिराम आहे। बख़्तावर ऐं आसिफ़ा बि असांजे भेण बेनज़ीर साहिबा जूं न्याणियूं आहिनि। बेनज़ीर साहिबा असांजी बहादुर सिंध जी न्याणी हुई, आख़िरी वक़्त ताईं ॼमी बीठी हुई। तव्हां ॾिठो कराची में हेॾो धमाको थियो, ॿिए ॾींहुं अस्पताल पे वई, पिंडी में बीठी हुई। संदसि वालिद ज़ुल्फ़कार अली भुट्टो इंतिहाई बहादुर ऐं आख़िरी वक़्त ताईं साबित क़दम बीठो रहियो। उनजी गवर्नेंस पॉलिटिक्स सां हज़ारे इख़्तिलाफ़। बेनज़ीर साहिबा जे दौर में सिंध में तमामु वॾियूं ज़्यादतियूं थियूं, गवर्नेंस जा इशू रहिया, सिंध जा हक़नि ते कंप्रोमाइज़ थियो, उहा पंहिंजी जाइ ते। पर लीडर हिन समाज में लेकिन तमामु वॾी लीडर हुई बेनज़ीर साहिबा। त उनजा बचड़ा बि असांजा बचड़ा आहिनि। असीं चाहींदासीं त उन्हनि जी पॉलिटिक्स का ॿी हुजे। आउं चाहींदुसि त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी पॉलिटिक्स सिंध खे ॾियण वारी हुजे, हीअ न हुजे जंहिंमें इंतिज़ामी यूनिट ऐं MQM में जंहिंमें नौकिरियूं विकामनि पियूं ऐं जंहिंमें रोज़गार तबाह थी वियो आहे, जंहिंमें पाणी ते सौदो आहे, जंहिंमें गवर्नेंस जी ॿेड़ी ॿुॾी चुकी आहे, जंहिंमें सिंध में न स्कूल आहिनि, न कॉलेज आहिनि, न अस्पतालूं आहिनि, का शइ कान्हे। सिंध जे पैसनि ते इस्लामाबाद में सौदा था थियनि, सिंध जे पैसनि ते लॉन्ग मार्च वञी कराची फैसलाबाद ऐं गुजरांवाला ऐं लाहौर में हितां पैसा गॾु कयो, सिंध जे माण्हुनि जी उन में हुते लॉन्ग मार्च पई थिए। असीं चऊं था सिंध जा पैसा हिते ख़र्चु थियनि। पर डिस्पाइट all these things, he is son of Benazir Bhutto Sahiba and grandson of Zulfikar Ali Bhutto. We have lot of respect and regard for him. तंहिंजे करे उहो चवंदे तव्हां क़ौम परस्तनि वारी ॻाल्हि कई आहे त सभु क़ौम परस्तनि खे छॾे ॾियो त उहो पंहिंजो पुरअमन जमहूरी तरीक़े सां कमु कनि, जंहिंजो रस्तो सही हूंदो उहो आवाम साबित कंदो, अॻियां निकिरी ईंदा। अच्छा, तव्हां क़ौम परस्ती जी सियासत था कयो ऐं पार्लियामेंटेरियन सियासत था कयो। अरिड़हीं तरमीम खां पोइ
ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अरिड़हीं तरमीम में तव्हां ॾिसो त सूबनि खे काफ़ी हक़ जेके आहिनि से मिली विया आहिनि, उन खां पोइ कौमपरस्ती जी सियासत जे लाइ का जाइ रहे थी? हाँ, इहा मज़ेदार ॻाल्हि आहे त माण्हू खे ज़मीन ॾेई अचे, भाई ज़मीन तुंहिंजे ॾाॾे ई नाले आहे, आहे तुंहिंजी पर वेठा फलाणा आहिनि, आहे जतोइन जी पर वेठा खोसा आहिनि, आहे चांडियनि जी वेठा पलीजा आहिनि, आहे महरनि जी वेठा जेको सोन हुते जोखिया आहिनि। ज़मीन तुंहिंजे नाले आहे, असांजे अबड़नि ॾाॾनि वॾड़नि जी आहे ज़मीन आहे, तूं न को हुते पोखे सघीं थो, न को हुते फसल करे सघीं थो, न को मेंह पाले सघीं थो, न को ढोर रखी सघीं थो, न को पोल्ट्री फार्म खोले सघीं थो, बाक़ी ज़मीन तुंहिंजी आहे। त अरिड़हीं तरमीम वग़ैरह फस्ट क्लास। असां हक़ कंहिंजे लाइ पिया घुरियूं? असां हक़ पिया घुरूं MLA MPA लाइ, सेनेटर लाइ, वज़ीर आला लाइ, या असां हक़ घुरूं पिया सिध जे आवाम लाइ? अरिड़हीं तरमीम में सिध जे अरिड़हीं त ज़बरदस्त शइ आहे। आई फुली इंडोर्स इट एंड फुली सपोर्ट इट ऐं आई विल डिफेंड इट। अरिड़हीं तरमीम खसचण खे ऐं पसंदि न कंदुसि, चवंदासीं संद खे अञा वधीक हक़, अञा घटि आहिनि। असीं त 1940 जे करारदाद तहत हक़ था घुरूं, लाहौर रेज़ोल्यूशन तहत, उनजे शिकुन तहत असीं चवंदासीं संद खे, पर उहे हक़ 1940 तरमीम खां पोइ मिलिया कंहिंखे? जेके कंगला कंगला MLA MP हुआ तव्हांजे आसपास सभिनी ज़िलनि में, सिंध जे 25 ज़िलनि में ॾिसो, जेके बुखूं काटींदा हुआ, जेके मोटरसाइकिल ते हलंदा हुआ या जिन वटि पंधु हलंदा हुआ, उहे खरबपती आहिनि। उन्हनि वटि V8 आहिनि, उन्हनि वटि सारा 3-3, 4-4 करोड़ जो उन्हनि जे घरनि में 10-10 गाॾियूं बीठियूं आहिनि। ऐं 2012 वारी गाॾी पियो हलायां, अञा 2022 पियो हले, 10 साल हर रोज़ु पंहिंजे घर जे फैमिली मेंबर्स खे चवंदो आहियां, उहो चवंदा हीअ गाॾी वठूं किस्तुनि ते, बैंक मां हिकिड़ी गाॾी ते वरितीसीं। मूं सोचियो लैंड क्रूज़र था, कहिड़ो आहे फॉर्चूनर था वठूं, त मुंहिंजो किस्तुनि में 8-10 लख रुपया ॾींदासीं न, ॿी बैंक लोन ई बंदि कई हेॾी, चयो हाणे 70 सैकड़ो ॾियो, त पोइ वरी हिकिड़ी ॿी गाॾी ॾिसी आहे ओशियान, मूं चयो इहो ॾींदो हिन जी चांगान कंपनी जी आहे, मूं चयो इहा गाॾी ॾींदो किस्तुनि ते, त आउं 8-10 लख रुपया ॾियां, ॿिया किस्तुनि चऊं किस्तुनि ते आई कान्हे, कैश में ॾियो। सो इरादो बदल, ही बुखिया बुखिया जेके हूंदा MLA MPA सेनेटर नाज़िम, 10 साल अॻु में वञी ॾिसो भला इहो MPA MLA छा आहे, 20 साल अॻु में ॾिसो, 2000 में फलाणो MLA MPA छा आहे, बुखूं पियो काटे, उन सिंधी में असांजे ॻोठ चवंदा न यहूदा पियो काटे, यहूदा पिया काटिनि, बुख पिया मरनि। उन्हनि वटि हीअ लैंड क्रूज़रूं, महल, उन्हनि जे अंदरि 100 गार्ड बीठा आहिनि, हीअ साहब हले थो, हीअ करे थो त 6 गार्ड हिन पासे, 6 गार्ड हिन पासे, फार्म्स, एग्रीकल्चर फार्म हाउसिस। हींअर विस्पे कोटड़ी जामशोरे खां वरी अॻे विस्पे नवाबशाह, रस्ते में 2-3 पेट्रोल पंप नज़र आया, त मूं पंहिंजे गाॾी में वेठल माण्हुनि खे चयो, मूं चई पेट्रोल पंपनि ते गाॾी त हिकिड़ी बि कान्हे, पेट्रोल पंप आहिनि ऐं माण्हू को कोन्हे, इहो छो पिया हलनि? नुक़सान में आहे त खिलण लॻा। मूंसां हिकिड़ो 2 लोकल माण्हू आहे, चयोसीं तव्हांखे ख़बर कान्हे छा? मुंहिंजो न, चयोसीं हीअ पेट्रोल पंप हिन सेवण वारे रोड ते, नवाबशाह वारे रोड ते, जीअं पेट्रोल पंप कमाइण लाइ थोरी ठाहिया विया आहिनि, इहो पेट्रोल पंप रिकॉर्ड में आहे, जेका रिश्वत जा पैसा अचनि था वाइट था थियनि, हिते गाॾी अचे न अचे, पेट्रोल भरिजे न भरिजे, कमाए, चई बसूं वठी छॾियूं अथनि 50-50, अहिड़नि रूट्स ते हलाइनि था जिते मुसाफ़िर आहिनि ई कोन, बस हलंदी कान्हे। जॾहिं इनकम टैक्स जा रिटर्न्स ईंदा आहिनि तॾहिं चवंदा आहिनि त फलाणी ट्रकिंग कंपनी, बस कंपनी, फलाणे पेट्रोल पंप मां असां हिन महीने 40 करोड़ कमाया। हाणे रिश्वत जा पैसा आहिनि, उन्हनि में उनखे तकलीफ़ ई कान्हे त रिश्वत जे 40 करोड़नि ते 5 करोड़ जे टैक्स ॾेई करे हुन जे घरां छा वियो? उहो त सिंध जा पैसा आया न, 2 अरब कमायूं, 2 अरबनि ऐं 2 अरब बि स्प्लिट कयूं। हिन साल या हिन महीने फलाणे वज़ीर 2 अरब कमाया। वज़ीर छा कयो? संदसि 15 माइटनि, उन्हनि में पैसा स्प्लिट कई, हर कंहिंखे आया 10-10 करोड़। मिसाल 10-10 करोड़ ते हुन टैक्स ॾिनो, 30 लख अची 20 लख 40 लख, 9 करोड़ 50 लख थिया वाइट मनी। उहे पैसा हितां हुंडी ज़रिए शिफ्ट थिया दुबई, उते शेख ज़ैद रोड ते वठनि था प्लाज़ा, उहे था वठनि था न्यूयॉर्क में, न्यू जर्सी में, ह्यूस्टन में, डैलस में। ओ वञो तव्हीं हिन में LA में, त LA में फलाणे सिंधी जा हेतिरा, भई हीअ कंहिंजो आहे? हीअ फलाणो MLA, हीअ MP, ऐं वेंदो आहे न, हीअ फलाणे जो भाइटियो आहे, हीअ सौट आहे, हीअ मासात आहे, हिन जो फर्नीचर जो दुकानु आहे, हिन जा कारनि जा शोरूम आहिनि, हिन जी फैक्ट्री आहे, हिन जी पंहिंजी कॉस्मेटिक्स जी कंपनी आहे, हिन जी रियल एस्टेट कंपनी आहे। सभु पैसा सिंधनि जा लुटजनि पिया, उहे वञनि पिया, उहे उते लॻनि पिया, उहे खाइजनि पिया, तबाह करे बर्बादु करे लुटे भींग करे करे अथनि। का शइ कान्हे सिंध में, सिंध जे माण्हुनि खां हर शइ खां। तव्हीं पाण उहे आहियूं जेके पाण हींअर मानी खाई सघूं था। तव्हां हितां घर वेंदो, शाम जो इफ़्तार कंदो, मानी मिलंदव, तव्हांजे घर ताईं लंघण कोन हूंदो, आउं लंघण कोन हूंदुसि। सिंध में लखे माण्हू लंघण आहिनि, उन सां गॾु 20 वॾेरा करप्ट 2 नंबर ठग, ज़िले नाज़िम, तिलके नाज़िम, ज़िले जो सदर तेरे बीठा आहिनि। उहो छोकिरी विच में जहिड़ी फ़क़ीराणी हुजे, उनखे हीअं करे आर्डर पिया ॾियनि। सिंधियुनि जी अहिड़ी बेइज़ती कंहिं दौर, इहा 18वीं तरमीम आहे, सिंधियुनि जी बेइज़ती अहिड़ी पई थिए, सिंधियुनि माण्हुनि खे ट्रके जो करे जीअं फ़क़ीर भिकारी, हिकिड़ो इनकम सपोर्ट प्रोग्राम,
इमरान ख़ान साहब जी हुकूमत में हिकिड़ो सुठी ॻाल्हि हुई जो इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो एहसास प्रोग्राम, उन में ईअं कोन त को PTI जो झंडो लॻो पियो हुजे। हाणे वरी इनकम सपोर्ट प्रोग्राम कार्ड वरी ॾेई चवंदा बेनज़ीर साहिब ॾिनो आहे। बेनज़ीर साहिब किथां ॾिनो आहे? हीअ त इमरान ख़ान जी हुकूमत में उन ॾिनो, नवाज़ लीग जी हुकूमत में नवाज़ लीग ॾिनो, हींअर शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत आहे त बजट उहा ॾींदी। हाणे उहो करे वोट मैनिपुलेट था कनि, मनोविंग था कनि वोटनि जी। इहा सॼी ठगी आहे, इहा आहे रणनीति में। ऐसा भी है तव्हां ॻाल्हि पे कई त हिते जेके माण्हू था अचनि सियासत में MNAs MPs जेके पहिरियों उघाड़े हूंदा आहिनि या चपल पाए जेके अचनि था ऐं पोइ उन्हनि वटि एतिरी दौलत जमा थी थी वञे, छा सबबु आहे जो तव्हां हेतिरो अरसो हलिया आहियो सियासत में, तव्हां उहो सभु कुझु ठाहियो कोन ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त पाकिस्तान जी सियासत जा जेके डायनामिक्स आहिनि उन में तव्हां बग़ैर पैसे जे तव्हां सीट ख़रीद करे नथा सघो या जेको आहे सो सीट जेका हासिलु नथा करे सघो, त तव्हां आख़िर केसि ताईं ईअं जेको आहे सो इलेक्शन्स विढ़ंदा रहंदा ख़ाली हथे? तव्हां असांखे ॿुधायो त आख़िर तव्हां छो नथा फॉरेन फंडिंग जे लाइ सिंधी डायस्पोरा खां जेको आहे सो हेल्प वठो ऐं तव्हांजा जेके हूंदा फॉलोअर्स हूंदा उन्हनि खे चओ त तव्हांजी मदद कनि। तव्हां बि जेको आहे सो इन तरीक़े सां जीअं इमरान ख़ान इलेक्शन विढ़ी आयो आहे त पोइ तव्हां पंहिंजी घटि में घटि हिकिड़ी सीट वठी असेंबली में त अची वञो। सिंधी डायस्पोरा मूंखे हमेशह ईअं चवंदो आहे ऐं उन थोराइतो आहियां, ऐं ख़ासि थोराइतो आहियां ओवरसीज़ सिंधीज़ जो, अमेरिकन, कैनेडियन, ब्रिटिशर, सऊदी अरब जा, गल्फ जा, फारिस जा, हमेशह वेंदो आहियां। पोइ चवंदा आहिनि तव्हांखे साईं अकाउंट नंबर ॿुधायो त $2000 मोकिलियूं, $500 मोकिलियूं, $1500 मोकिलियूं, हीअं कयूं, तव्हांजे लाइ हिते चंदो गॾु कयूं। ऐं हमेशह चवंदा आहिनि त अञा अहिड़ी का असां वॾी तहरीक शुरू कोन कई आहे जंहिंमें असांखे करोड़ रुपया खपनि। अॻे मुंहिंजी इलेक्शन हुई, मूंखे कई दोस्तनि 2-2, 3-3, 5-5, 6-6, 8-8, 10-10 लख मोकिलियूं इलेक्शन में, 25-30 लख कॉन्ट्रीब्यूट कयूं हितां जे ॿाहिरि जे सिंधियुनि। पर हींअर का अहिड़ी तहरीक पहिरीं का हिकिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके वञी रुगो चंदे जूं सदाऊं वणंदा आहिनि, असांखे माल खपे, माल खपे, वॾी जुदोजहद पिया हलायूं, माल खपे। पाण उन्हनि मां कोन आहियूं। असीं चवंदा असांजी सेल्फ एस्टीम बि त हुजे न, जिते वञूं उते ईअं झोली विछाए वेठा हुजूं। हा, झोली विछाइण खां पोइ का सिंध में एॾी वॾी का तहरीक शुरू कयूं। असांखे पैसनि जी ज़रूरत आहे, असांखे ज़रूरत आहे त असांजी हर ज़िले में ऑफिस हुजे, हर ज़िले में ऑफिस लाइ असांखे पैसा खपनि। हीअं क़ौमी आवामी तरीक़े हर ज़िले में ऑफिस हुजे न, त हुन में घटि 15-20 हज़ार त रेंट लॻंदो न, 50-60 हज़ार त एडवांस खपंदी न। 15 हज़ार बि रेंट ॿुधायो सिंध जे शिकारपुर में या नंगर पार्कर या मिठी में, त उहो साल जा थींदा 2 लख रुपया। 2 लख रुपया हुजनि, उते 5-10 हज़ार जेको मुलाज़िम बि रखिबो, को बिजली जो बिल, को DSL बि लॻंदो, त 3-4 लख साल जा हिकिड़ी ऑफिस जो ख़र्चु ईंदो। वरी 50 हज़ार जी मोटरसाइकिल बि हुजे उते, 3.5 लख थी विया। अहिड़ा जे 10 ऑफिसूं त 35 लख, 20 ऑफिसूं त 70 लख। पैसा खपनि, पर हाणे ऑफिसूं खोलण लाइ असीं ॿियनि खां चंदो वठूं। पंहिंजा असांजा दोस्त अबरनि सबरनि हालनि सां पंहिंजे घरनि जे कमरनि में, ओताकुनि में, कंहिं केबिन में, कंहिं पंहिंजे स्कूल जे प्राइवेट स्कूल जे पोयां कमरे में ऑफिस खोले वेठा आहिनि। पर असीं चऊं था त सिंध में एॾी जुदोजहद हले जिते लखे माण्हुनि खे मोबिलाइज़ कजे, पोइ त चंदो वठिजे। पर रूटीन में माण्हू सभिनी जे अॻियो पंहिंजी झोली झलियो बीठो हुजे, हिकिड़ी इहा ॻाल्हि ख़राबु आहे। ॿी ॻाल्हि तव्हां चयो त आख़िर तव्हां इहा सियासत केसि ताईं कंदो ऐं तव्हां जहिड़ो माण्हू इलेक्शन में हुअणु खपे। ऐं सची ॿुधायां, मूंखे हिन में मज़ो थो अचे। हीअ जेका सियासत जो मॉडल आहे न, इन में को मजबूरी बाय कंपल्शन कोन्हे, मूंखे मज़ो थो अचे। मज़ो कहिड़ो थो अचे त आज़ादु या जेका राय ॾियणु चाहियां। तव्हां ॾिठो त GDA PTI सां गॾु हुई, GDA जो सेक्रेटरी जनरल हुअसि। GDA जे 3 MNAs PTI खे वोट पे कयो। मूं कंदकोट खां कराची ताईं जज़ीरनि ते मार्च पे कई ऐं बेदारी मार्च करे कराची जे प्रेस क्लब ते अची इमरान ख़ान खे ललकार कई, जज़ीरनि खे रद्द करायो। तव्हां ॾिठो बहरिया ते सॼे सिंध खे मोबिलाइज़ कयोसीं महीनो सॼी। ऐं हींअर अमेरिका हुअसि सेप्टेंबर अक्टूबर में, मूंखे अमेरिका में दोस्तनि चयो तव्हां हिते वेठा आहियो, तव्हांजी पार्टी एॾी सेल्फ मेड ऐं एॾी सेल्फ इंडिपेंडेंट पार्टी आहे जो पोयां तव्हांजी 30 डेज़ जी सिंध में कॾहिं बि कंहिं पार्टी कोन्हे। हफ़्तो हलबो आहे, 3 ॾींहं सॼे सिंध में मुज़ाहिरा एहतजाज पिया थिया। उहा असांजी लीडरशिप आहे, पार्टी जी मरकज़ी लीडरशिप आहे जंहिं कमु पिया कयो। MNA MP ते छा कबो? MNA MP ते माल कबाइबो न। पोइ माल कबाए छा कबो? 2 बेदा त कोन थो खाई सघे, बेदो त हिकिड़ो ई खाइबो। 6 बेदा त कोन थो खाई सघे MNA MP बि 3 कलाकनि में जे बजाए V8 में 2 कलाकनि में पुॼंदो, ऐं वीगो में खणी 2.5 कलाकनि में पुॼी वेंदुसि। हू बिज़नेस क्लास में जहाज़ में चढ़ंदा क़तर एयरवेज़ में, ऐं खणी इकोनॉमी क्लास में चढ़ंदुसि। हू जेको सॼे सिंध में क़ाबिल नफ़रत आहिनि, माण्हुनि खे जिन जो कमु आहे उहो उन्हनि खे एप्रिशिएट था कनि, जेके पर पुठि वञी उहे बि उन्हनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि त हिन खां वठी आया आहियूं, 2 नंबर आहे। असांजी सॼे सिंध में इज़त आहे, वक़ार आहे, असीं पंहिंजी राय रखी सघूं था। रुॻो आऊं न, जेके बि सचो घस रसूल बख्श पली जो, की सॼी सिंध रसूल बख्श पली जो न MNA हो, न MP हो, न सेनेटर हो, न वज़ीर अज़म। केरु सुञाणे त ॿिए मोहम्मद अली बोगरा खे, मोहम्मद अली खे सिंध में सिंध जा वज़ीर निगरान वज़ीर अज़म वठो,
रसूल बख्श पल्ली जो हिस्ट्री आहे, आइकॉन आहे, बीकन ऑफ होप एंड एक्सलेंस एंड कमिटमेंट एंड डेडिकेशन। GM सैयद है, स्कॉलर, राइटर, पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾिनई। GM सैयद साहब को MNA MP वज़ीर हो, हैदर बख्श जितो ई छा हो, कुझु कोन हो। महात्मा गांधी छा हो आख़िर ताईं, वज़ीर अज़म हो, गवर्नर हो, छा हो, इंडिया जो जेको चीफ मिनिस्टर हो, छा हो, कुझु, ही सिंपली नथिंग। मंडेला जेल में पियो, पोइ ॿाहिरि निकितो, पोइ वरी कोलिशन गवर्नमेंट ठही, छा हो। तंहिंजे करे ॻाल्हि आहे तव्हीं कहिड़े भगत सिंह सॼे इंडिया जे हर पुलिस थाणे खां वठी पोयां फोटू कंहिंजो लॻो पियो आहे, फोटू को मोदी जो लॻल आहे, फोटू को वज़ीर अज़म जो लॻल आहे, को मनमोहन पोयां फोटू लॻो पियो आहे कंहिंजो, भगत सिंह जो। पोयां फोटू कंहिंजो लॻो पियो आहे, फोटू लॻो पियो आहे नेताजी सुभाष चंद्र बोस। पाण सॼो ॾींहुं तकरीरुनि में केरु छा चवंदा आहियूं, पाण को तकरीरुनि में चवंदा आहियूं त असां फलाणे वज़ीर आला सिंध, पाण चवंदा आहियूं दोदो, दरिया ख़ान, होशू, हेमू, इहे के वज़ीर आला हुआ, MNA हुआ, MP हुआ, छा हुआ। पाण मुहाजरनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि मां प्यार सां कंहिंजो नालो था वठूं, के शोएब कनकटा, को कामरान माधुरी, को फारूक कमांडो, पाण नालो वठूं था अदीब रिज़वी, पाण नालो हा हकीम सईद, पाण उन्हनि जो नालो था वठूं। अदीब रिज़वी छा हो, अदीब रिज़वी माण्हू जो ऑपरेशन वेठो करे, गुज़र वेठो करे। तंहिंजे करे पाण चवंदा मेहदी हसन वज़ीर आला हो, फैज़ अहमद फराज़ को शेख अयाज़ छा हो, सिंध में सॼी सिंध शेख अयाज़। लतीफ़ साईं छा हो, बादशाह त कलोड़ा हुआ। लतीफ़ साईं त पंहिंजे भिटशा ते कराड़ ढंढ जे किनारे ते वेठो, ऐं ओॾी महिल केरु पुछण वारो बि कोन, पंहिंजे मुंहुं पे पंधु हलियो। तंहिंजे करे तारीख़ में माण्हू कहिड़ी शइ सां गॾु आहे उहा मैटर थी करे, ऐं सिंध असां सां गॾु आहे। हींअर सिंध में असीं निकिता, ऐं अयाज़ लतीफ़ पली जेका ऐं तव्हांखे साम्हूं चैलेंज सां थो चवां, सिंध जी ॿी लीडरशिप खे किथे बि वञिणो आहे त उनखे पंहिंजी सॼी पार्टी खे मोबिलाइज़ करे उते माण्हू गॾु करणा पवंदा। अयाज़ लतीफ़ पली जो कड़ियो गंवर थो वञे, हज़ारे माण्हू गॾु था थियनि, खोरवा थो वञे, मिठी थो वञे, जाम साहब थो वञे, लाड़काणे थो वञे, टंडे बागे थो वञे, जेॾां वञूं था उते हाला था वञूं, उते माण्हू हज़ारे जे था गॾु थियनि। हाणे हज़ार असांजी लोकल पार्टी आहे, लोकल माण्हू किथे बि एफर्ट्स कोन्हनि, किथे बि पैसा कोन था ॾियूं, किथे बि माण्हुनि खे ॿियनि ज़िलनि मां बसूं भराए कंहिं अरबपति के खरबपति जी मदद कोन था वठूं, पाण माण्हू जी गॾु था, माण्हू प्यार था कनि न। इन प्यार खां वधीक छा खपे मूंखे, ऐं एतिरो डिज़र्व नथो कयां जेतिरी सिंध जा माण्हू, मूंखे अञा वधीक कमु करणु खपे। सिंध जा माण्हू जेतिरो प्यार ॾियनि था, सिंध जा माण्हू जेको असांखे सपोर्ट कनि था, उन लाइ अञा वधीक असांखे कमु करणु खपे। हींअर भला ॿिनि डिवीज़ननि में जेका बलदियाती इंतिखाबात थियण वारा आहिनि, तव्हांजी पार्टी हुन में हिसो वठे पई? हींअर ज़ाहिद अबड़ो खे चवां थो त उहा मातली मां बीहे UC नाज़िम लाइ या UC मेयर लाइ, ऐं पाण जेके सिंध जा मिडिल क्लास जा माण्हू आहियूं, ज़ाहिद अबड़ो साहिबु आहे, हिकिड़ी कमिटेड अदीब आहे, हिकिड़ी पाण लेखक आहे, त इहो त मिसाल पियो ॾियईं फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट। पर हूअं सिंध में जेके पढ़ियल लिखियल माण्हू उहे छा था कनि, मिडिल क्लास जा माण्हू, उहे चवंदा त सिंध जो आवाम निकिरे कोन थो, पाण निकिरनि ई कोन था। जेको माण्हू इहो सॼो ॾींहुं चए पियो, आउं आहियां न, आउं सॼो ॾींहुं सिंध में तकरीर वेठो कयां त औरतुनि खे इक्वेलिटी ॾियो। हाणे तव्हांखे जे ख़बर पए त अयाज़ लतीफ़ पली जी ज़ाल छदर जा पढ़ियल आहे, ऐं उन चयो त आउं जॉब थो कयां, अयाज़ लतीफ़ पली जो चयो त न बुरखे खां सवाइ ॿाहिरि न निकिरंदी, ऐं उहा चए आउं गाॾी हलाइणु सिखां थी, त अयाज़ लतीफ़ पली जे पंहिंजी ज़ाल खे चयो ख़बरदार गाॾी कोन हलाईंदी, ऐं अयाज़ लतीफ़ पली जी धीअ खे कार नथी हलाइणु अचे, उनखे अमेरिका नथी वञी सघे, उहा घर में बंदि पई आहे, ऐं उहा को एजुकेशन स्कूल में नथी पढ़ी सघे, ख़बरूं वॾियूं पियो करे, ॿाहिरि तकरीर पियो करे, अंदरि सभु हलनि पियूं पोश 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 पोश, घिटी मां पास थियो, अयाज़ साहिब जा ॿार पिया अचनि, घिटी मां पासे थियो, अयाज़ साहिब जा ॿार पिया अचनि, अयाज़ साहिब जी न्याणी पई लंघे, घिटी मां पासे थियो, त पोइ अयाज़ पली जो सॼियूं हवाई ख़बरूं आहिनि। तंहिंजे करे ॻाल्हियूं उहे कजनि जेके असीं करे सघूं। सिंध जे मिडिल क्लास खे हिन दफ़े बीहणु खपे। सिंध जो मिडिल क्लास, रिटायर्ड टीचर, सिंध जो माण्हू डप में वेठो आहे, खटंदुसि अलाए को, बाबा खटंदुसि अलाए को, अरस्तू सोचियो पियो खटंदुसि कोन खटंदुसि, ज़ुल्फ़कार अली भुट्टो सोचियो पियो त फांसी चढ़ण खां पोइ खटंदुसि कोन खटंदुसि, छा जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं ख़बरूं वेठा कयो, खटंदुसि कोन खटंदुसि, पोइ हाराए वियुसि त पोइ। ज़िंदगी आहे ट्रायल एंड एरर, कोशिशि कयो फेल थी वञो, वरी कोशिशि कयो, वरी फेल थी वञो, वरी कोशिशि कयो। उहो जेके ही जहाज़ ठहिया पिया आहिनि, हीअ उॾामनि पिया, हीअ एयर कंडीशन मथे हले पियो स्प्लिट, हीअ पखो आहे, तव्हांजी कैमरा, हीअ सभु ट्रायल एंड एरर मां कोशिशि थी, फेल थिया, वरी कोशिशि थी, वरी फेल थिया, शइ ठही वई। तंहिंजे करे हिननि ॿिन्ही न हींअर अनाउंस थियूं आहिनि चइनि डिवीजन्स में, ॿिनि में कोन थियूं आहिनि, हा चइनि में हींअर थियूं आहिनि, लाड़काणो, सखर, मीरपुर ख़ासि, नवाबशाह, चइनी डिवीजन्स में इलेक्शन अनाउंस थियूं आहिनि। उन्हनि चइनी डिवीजन्स में असीं कंटेस्ट कंदासीं, क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां, सीटी जे निशान तां, असीं हर जाइ ते साम्हूं को 1 करोड़ वोट खणे, असीं 1 वोट खणूं, तॾहिं मुक़ाबिलो कंदासीं। ईअं हिस्ट्री शुड नॉट से अबाउट अस दैट वी वॉक्ड अ पाथ बट नेवर लेफ्ट एन इम्प्रिंट। ये एजाज़ है हुस्न आवारगी का, जहां भी गए दास्तां छोड़ाए। असीं लंघंदासीं हर रस्ते तां, उते निशान छॾींदासीं, मुक़ाबिलो कंदासीं, अॻिते वधंदा वेंदासीं। That's good. That's good. Thank you. 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 T
एज़ साहब तव्हां फेडरेशन जी सियासत बि कयो था ऐं तव्हां लॉयर बि आहियो, उन हिसाब सां तव्हां पंहिंजी हिकिड़ी राय बि रखंदा हूंदा त असांजे जेको आइन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वसीला जेके आहिनि उहे असल में सूबनि जा हूंदा आहिनि, पर असां जेकॾहिं प्रैक्टिकली ॾिसूं त सूबनि खे पंहिंजूं जेके आहिनि से रिसोर्सिस ते उहा जीअं चइजे त मथियो हथु हासिलु कोन्हे, उन्हनि खे उहा पावरमेंट कोन्हे। ऐं हूअं हुजणु त खपे त वफ़ाक़ में 2 या 3 जेके अहिड़ियूं वज़ारतूं हुजणु खपनि, रिसोर्सिस जा जेके वज़ारतूं आहिनि उहे सूबनि वटि हुजणु खपनि, पर ईअं आहे कोन। तव्हांजो छा ख़्यालु आहे त सेंट्रल जेका वज़ारत आहे रिसोर्सिस जी उहा सही आहे या उहा वज़ारत जेका आहे असां सूबनि खे हुजणु खपे? उहा आहे त माय बिलवड flung me into the sea. Standing on the shore, he said, don't get wet. मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में, उभा ईअं चवनि त मथां पांध पुसाई। दरिया में उछलाए, हाणे चवंदा कपिड़ा न पुसाइजो। त सिंध सां हीअ हशर को पंजाब या पश्तूननि या बलोचनि या सराइकियुनि कयो आहे। सिंध जा वसीलनि ते आसिफ ज़रदारी साहिबु न ॿुधायां पियो न, आसिफ ज़रदारी साहिबु अनवर मजीद जी आज़ादी लाइ स्टैंड वठंदो आहे, ईंट से ईंट बजा देंगे। सेनेट जे चेयरमैन पंहिंजे यूसुफ रज़ा गिलानी साहिब खे खटाइण लाइ 100 कंप्रोमाइज़ कयूं। हींअर बि आसिफ ज़रदारी साहिबु चए थो त हिकु ज़रदारी सब पे भारी 80 पिया कमु कयूं, पर जॾहिं सिंध जा वसीला आहिनि उते चवंदा असांजे वस हले कोन थो। कोयले में एंगरो खे ॾेई करे पोइ जीअं एंगरो वारा पिया कनि, भले दो भील क़तल थियो पियो हुजे, लाश पियो हुजे, पैसा ॾेई कंप्रोमाइज़ करे। सिंध जा लाश ॾिसो त कीअं पिया आहिनि। निमृता कुमारी जो लाश, दो भील, नौशीन काज़मी, रुबीना उॼण, नायला ख़ासकेली, नायला तानिया ख़ासकेली, नायला रिंद, नाज़िम जोखियो, लाश ई लाश सिंधनि जा पिया आहिनि। कुरतुलैन बलोच। पोइ चवंदा वस कोन थो हले। वस खे माण्हू खे ॿधी प्रोसिक्यूशन खे चई FIR कटाए हुनखे जेल में विझणो आहे। तीअं मथे जॾहिं तव्हीं थर कोल ते ॻाल्हाइणो आहे, चवणो आहे बाबा सिंध में रोज़गार। हाणे हींअर तव्हांखे ख़बर आहे हीअ जेको आउं वियुसि पियो हुन ॾींहुं कराची, मूंखे ॾेखारियूं त हिते फलाणे वज़ीर साहिब जी, वफ़ाक़ी वज़ीर ॿिए सूबे जो, उनजी फैक्ट्री पई लॻे। ॿुधायूं नालो मुख़्तार, पीपल्स पार्टी जो अॻे वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो आहे, पहिरियों लफ़्ज़ को ॿियो आहे। चऊं उते हुन फैक्ट्री आहे, हुन में जेके 600 अलाए 1000 मुलाज़िम ॿुधायूं चयो सभु उतां वठी आयो आहे ऐं पार्टनर हिते असंदरिया माण्हू। हा, त जेका फैक्ट्री ते इंडस्ट्री लॻे थी उते के पश्तून भाउर वेठा आहिनि, उहे असांजा भाउर आहिनि। असीं सिंध में आबाद परमानेंट आबाद रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजनि, पंजाबी पश्तून खे पंहिंजो भाउ था सम्झो, मुस्तक़िल आबादी आहे उहा। पर जेके कल्ह आया 4 ॾींहं आया उहे त सेनेटर पिया थियनि, उहे अरिड़हीं तरमीम, भला अरिड़हीं तरमीम माना सेनेट जो पर्पज़ छा आहे? सेनेट रिप्रेज़ेंट्स दी नेशन। सेनेट जो इक्वलिटी छो आहे सेनेट में? अमेरिका में 50 रियासतूं आहिनि, हर रियासत मां 2 MN आहिनि। उते जेको हाउस ऑफ रिप्रेज़ेंटेटिव्स उन में हर 2 सेनेटर आहिनि ऐं पॉपुलेशन जे मुताबिक़ MN आहिनि। हाउस ऑफ रिप्रेज़ेंटेटिव्स में जेके कांग्रेसमैन ऐं कांग्रेस वुमेन आहिनि से आहिनि पॉपुलेशन जे लिहाज़ खां। कैलिफोर्निया वॾी आहे, पेंसिल्वेनिया वॾी आहे त हुनजा हेतिरा, ओहायो नंढी आहे त हुनजा हेतिरा, फलाणो वॾो आहे त हेतिरा, ठीकु आहे। पर सेनेटर हर रियासत जा 2 आहिनि इक्वल। उहे उते उन लाइ शर्त कहिड़ी आहे अमेरिका में? त कांग्रेसमैन थियण लाइ ज़रूरी आहे त अमेरिका जे हर रियासत में जेको कांग्रेसमैन उतां वेहणु चाहे, कांग्रेस वुमेन, उहो 5 सालनि खां उन स्टेट जो रेज़िडेंट हुजे ऐं सेनेटर लाइ त उहो 7 सालनि खां उन स्टेट जो रेज़िडेंट हुजे। ऐं अमेरिकन प्रेसिडेंट लाइ चवंदा बाय बर्थ अमेरिकन, ग्रीन कार्ड सिटीज़न बि न, पाण खे प्रोटेक्ट था कनि न। मलेशिया में छा आहे? मलेशिया में लॉ आहे भूमि पुत्रा। भूमि माना ज़मीन, पुत्रा माना बचड़ो, औलाद। जेको भूमि पुत्रा हूंदो, ज़मीन जो पुटु हूंदो, सन ऑफ सॉइल, उनखे UAE में ॾिसो छा आहे, सऊदी अरब में वञो तव्हां बिज़नेस कयो, सॼो कारोबार तव्हांजे कफ़ील वटि आहे। दुबई में तव्हां कंपनी खोलियो, अधु तव्हांजे कफ़ील वटि आहे। सिंध में जेको अचे तपड़ सभु खणी हली वञे, तंहिंजे करे ID कार्ड ठाहे वठे। सिंध जा सभु वसीला हलिया विया। तंहिंजे करे 18वीं तरमीम जो फ़ाइदो सिंध जे अवाम खे मिलणु खपे ऐं उन लाइ ही कुझनि कोन था, ही कुझनि था असांजे करप्ट माण्हुनि खे। यकदमि पहिरियों आर्गुमेंट कहिड़ी कंदी आहे पीपल्स पार्टी? असांजो फलाणो करप्ट माण्हू हुनखे वज़ीर त बनायो। अल्ताफ़ हुसैन साहिब जो पहिरियों मुतालबो कहिड़ो हूंदो? कामरान माधुरी खे, फारूक दादा खे, फलाणे खे, शाकिर लंबा खे कढो ऐं उनखे वरी वज़ीर कयो त जीअं मैसेज वञे, जीअं ॿिया दहशतगर्द सम्झनि त बाबा असीं हिन जे चवण ते हलंदासीं त आख़िर में ही असांखे छॾाए वरी वज़ीर कराईंदो। ही बि था चवनि त जेका बि करप्शन कयो, जॾहिं असांजो इक़्तिदार ईंदो तव्हांखे वरी असीं वज़ीर कंदासीं, तव्हांखे सेनेटर कंदासीं, जीअं मैसेज वञे त असां सां करप्शन में शामिलु रहो, तव्हांखे असीं प्रोटेक्ट कंदासीं। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे ओरिजिनल रिसोर्सिस मिलणु खपनि, पर उन्हनि खे कंप्रोमाइज़ ई था कनि। अच्छा, लैंड रिफॉर्म्स ते सिंध ॿियनि सूबनि जे सियासतदाननि
1947 खां वठी हेसि ताईं केतिरो कमु कयो आहे। उनखां अलावा डोनर्स एजेंसियूं बि समाज सुधारक जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे पैसा मिलंदा आहिनि त उहे अची जेके आहिनि से उनजे बारे में जेके आहिनि सो कुझु कमु कनि रिफॉर्म्स जे बारे में। पर इस्लाहात जेके आहिनि उहे जेके कया था वञनि उन्हनि खे आम माण्हुनि ताईं जेको आहे सो उनजो फ़ाइदो नथो पहुचे। तव्हां 1947 जे हिसाब सां असांखे ॿुधायो त उहे लैंड रिफॉर्म्स कहिड़ियूं आहिनि जंहिंसां आम माण्हू खे फ़ाइदो पहुची सघे। इंसान इर्तिका में इन करे कामयाबु थियो आहे, इंसान जो स्पेशीज़ जो उन पाण खे उन चयो आहे, शायदि डार्विन चयो आहे त दुनिया में जेके स्पेशीज़ सर्वाइव कनि थियूं उहे केरु थियूं कनि, जेके सभ खां ताक़तवर आहिनि, चई न। चई जेका सभ खां ज़हीन आहिनि, चई न। जेके सभ खां तेज़ी सां पाण खे तब्दील करे सघे उहे स्पेशीज़ सर्वाइव करे वियूं, जेके सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट, जिन पाण खे तेज़ कयो, नेचुरल सिलेक्शन थियरी जिन पाण खे तब्दील कयो। पाण ॾिसो अमेरिका हूंदा आहियो, तव्हां हूंदा आहियो, आउं हूंदो आहियां, पाण हूंदा आहियूं, मोटंदा पिया आहियूं, तव्हांजा ॿार असांजा ॿार जॾहिं अमेरिका में बीठा हूंदा आहियूं पाण लाइन में बीठा हूंदा आहियूं, जेसीं नंबर अचे हीअं बीठा आहियूं इमिग्रेशन ते, लंडन में हीथ्रो ते, JFK ते पाण ई बीठा आहियूं। ऐं जॾहिं पाण कराची एयरपोर्ट ते लहंदा आहियूं तॾहिं हुन खां अॻियां निकिरी वियासीं, हुन काउंटर तां होॾां डोड़ पातीसीं, हुन खां होॾां ठूं ठहींसीं, हुनखे कोविड वारे खे हीअ पर्ची ॾेखारीसीं, सामान महिल पंहिंजी बैग छिके वरितीसीं। ख़बर आहे त सभु ईअं पिया कनि। तंहिंजे करे जॾहिं सभु ईअं पिया कनि त तव्हांजी जेका लीडरशिप आई, भुटे साहिब जॾहिं लैंड रिफॉर्म्स आंदा तॾहिं लैंड रिफॉर्म हारनि खे ॾियण जे बजाए छा कयूं, जंहिं वॾेरे जी जेका ज़मीन हुई उन पंहिंजे हारनि जे नाले करे छॾी। 2000 एकड़ हुई त बजाए माण्हुनि खे ॾियण जे 100 पंहिंजे हारनि जे नाले करे। हींअर बि बेनामी मिल्कियत जो जेको लॉ आहे, सभु ज़मीनूं उन्हनि जूं आहिनि। तव्हांजे ख़्याल में नवाज़ शरीफ़ साहिब जी सॼी प्रॉपर्टी उनजे नाले हूंदी, आसिफ ज़रदारी सॼी प्रॉपर्टी उनजे नाले आहे, इमरान ख़ान जी सॼी, इमरान ख़ान चवंदा मुंहिंजे नाले आई कोन्हे, पर जेका जहांगीर तरीन अलीम ख़ान जी हूंदी, जेका हुसैन नवाज़ या हसन नवाज़ साहिब जी हूंदी, जेका ज़रदारी साहिब जे मिटनि माइटनि ॿिया 50 असांजे हुननि जे अज़ीज़नि करे, उहा सभु प्रॉपर्टी हुननि जी आहे न। हाणे चवंदा लैंड रिफॉर्म थी वियो आहे, ज़मीन विराइजी वई। तंहिंजे करे ऐं ॿियो तव्हां डोनर एजेंसियूं पाकिस्तान में अचनि थियूं, ॾिसनि ख़ल्क़ इहे ई पई हले। पोइ NGO छा थियूं कनि, जो हिकिड़ो बाथरूम ठाराइनि थियूं, फोटो कढी मोकिलीनि थियूं, बाबा जोईअ जे वेझो ड्रग बाला में फलाणी तनज़ीम बाथरूम ठारायो। उन बाथरूम में 4 ॾींहंनि खां पोइ केरु आई कोन्हे, पोइ उते कबूतर वेठा आहिनि, उते गॾह ॿधी पई आहे, बाथरूम कंहिं यूज़ ई कोन्ह कयो। हुननि बजट वठी छॾी, बाथरूम ठाराए करे ॾिसी, खूह खोटायोसीं, उहा थर में खूह खोटी वियो, वरी मोटी ॾिसो त सही, उन खूह मां पाणी निकिरे पियो 6 महीननि खां पोइ, 6 महीननि खां पोइ खूह आई कोन्हे। उहो ई पियो चवां त देयर इज़ अ नीड ऑफ कंटिन्यूअस मॉनिटरेशन एंड एवेल्युएशन, उहा आई कान्हे। हिकिड़ो ठाहे फॉलोअप पंहिंजो मुर्शिद चई वियो आहे, पंहिंजो मुर्शिद साईं, मुर्शिद ऐं हिननि खे मञे ई कोन जेके ॿिया आहिनि, मुर्शिद माना उहो जेको रूहानी इनकलाबी मुर्शिद लतीफ़ साईं। हणणु, हकलणु, ॿेली सारणु, हिकिड़ी लाइन में 3 आहिनि। हणणु माना एक्शन, हकलणु माना टीम बिल्डिंग, ॿेली सारणु माना फॉलोअप। हीउ कमु जेको तइ कयोसीं उनजो छा थियो? हणणु, हकलणु, ॿेली सारणु, 3 ॻाल्हियूं करणु। ई मांझाई मर्क विझनि ता न फ़र्क़ु, रुक वहंदी आहे रांदि में। तंहिंजे करे फॉलोअप आई कोन्हे। थर में खूह खोटियूं, कोहिस्तान में फलाणो असां स्कूल ठाहियो, सरकारी इमारतूं ॾिठो त सिंध में ताईं निकिरो था, अलाए घटि था निकिरो। सिंध में ॻोठनि में वञो, स्कूल ठाहिया पिया आहिनि। हींअर आउं वियुसि केॾां पियो वियुसि, हा हींअर वियुसि आऊं असांजी भेण अदी सालिया गोपांग जी मज़ार ते 2-4 महीना अॻु में। ऐं पोइ असांजो साथी हो खोसो साहिबु ऐं ॿिया दोस्त, उन्हनि जे ऐं नूर मोहम्मद पंवर साहिबु, ॿियनि उन्हनि जी नूर मोहम्मद पंवर साहिब जी फातह ते बदीन, त रस्ते में लॻियासीं पिए, हिकिड़ी ज़बरदस्त बिल्डिंग ठही पई, लिखियो पियो फिशरीज़ डिपार्टमेंट, फिशरीज़ पार्क अलाए छा कुझु लिखियलु हो। त मूंखे कंहिं चयो साईं प्राइवेट हूंदी या सरकारी आहे? मुंहिंजो हेॾो ख़र्चु माना सरकारी आहे, ऐं अहिड़ा अफ़ालनि माना सरकारी आहे। छाकाणि बिल्डिंग ठाहे, बजट खाई, अलाकेशन कराए, उते पोस्टिंग वठी, पैसा खाई, फर्नीचर जा कम। हाणे बिल्डिंग पई धूड़ पाए। हाणे स्कूल हुजे न हुजे, लेबोरेटरी हुजे न हुजे, असुलु हुननि खे कमु केॾी महिल, हुननि खे रोड ठाहिणो, बसि वफ़ाक़ बि तव्हां सां ईअं थो करे न। तव्हां गौर कयो आहे त सखर खां मुल्तान मोटरवे कंहिं ठाहियो आहे? सीपेक तहत ठाहियो आहे, चाइनीज़ कंपनी खे ॾिनो अथनि। सखर खां मुल्तान A1 मोटरवे, ऐं कराची खां सखर ताईं, हैदराबाद ताईं जेको मोटर विया सो लोकल कंपनी खे ॾिनो 5 माण्हुनि खे। उन्हनि हणी भींग करे खाई छॾियो। होॾां हुननि जे इलाइक़े में ठहिणो हो त A1 ठाहियूं, जेको ड्यूरेबल हुजे, हले। संत दरवेशनि, यतीमनि, बुखियनि, भींगियनि, मस्तनि, चरियनि, पागलनि जो वतन आहे। उन्हनि जो को धणी साईं आई कोन्हे, को पुछण वारो आई कोन्हे। जीअं वणेसि बिल्डिंग ठाहिनि, रोड खाई चट करे छॾीनि। एयरपोर्ट हले थो हैदराबाद जो? नथो हले।
खई भींग करे बसि माल ठाहे ॾियूं, उते पोस्टिंग हूंदी, माण्हू पैसा कमाईंदा हूंदा, इंस्टीट्यूट ठहिया पिया आहिनि, कूड़ियूं यूनिवर्सिटियूं ठही पियूं आहिनि, स्टूडेंट आहिनि ई कोन। ऐं असां तव्हां सिंध जी हेॾी जेका असां ईअं सम्झो त अबतरी वारी सूरत हाल जेका ॿुधाई आहे उहा कीअं थी तब्दील थी सघे? तव्हां सियासतदान रहियो, तव्हां हिकिड़ी अहिड़ी फैमिली सां तालुक़ु था रखो जंहिंजो इल्मु अदब सां तालुक़ु रहियो आहे, त हीअ कीअं सिंध जी हालत तब्दील कजे? छा तव्हांखे तालीम तव्हांजे भला पंहिंजी पार्टी जी जेको असां एजेंडा में तालीम सभिनी खां मथे आहे? टॉप ते सबबु इहो आहे जो आउं सम्झां थो त इहे नैरेटिव असीं मज़लूम आहियूं, असीं ज़ुल्म आहे, इहो सही आहे, पर मेरिट खां सवाइ असांजो को फ्यूचर कोन्हे। ऐं तव्हांजे ज़रिए सिंध जे ॿारनि खे अपील पियो कयां, गुज़ारिश पियो कयां, शागिर्दनि खे, नौजवाननि खे, भेनरुनि खे, अदड़ियुनि खे, ॿारड़ियुनि खे, त इहो जेको सरकारी नौकिरी वॾेरे जे पोयां ड्रोण, सरकारी नौकिरी जो 2 साल फ्यूचर आहे, पोइ को फ्यूचर कोन्हे, पोइ प्राइवेट दुनिया आहे। हीउ जेको मस्क पियो हले ऐं जेको टेस्लाऊं पियो हलनि, जेके बिल गेट्स पिया हलनि, ऐं जेके फेसबुक ऐं ट्विटर जा बानी ऐं मेटा पियो हले, ऐं जेको अमेज़ॉन पियो हले, ऐं इहे सॼा दुनिया में कम जेके हलनि पिया, इहे को सरकारी शयूं कोन्हनि, इहे प्राइवेट सेक्टर आहिनि। ऐं उबर ऐं एयरबीएनबी इहे सभु प्राइवेट सेक्टर आहिनि, इन मां माण्हू अरबे रुपया कमाइनि पिया। हिते कोन ॾिसंदा त हीउ डोमिसाइल कहिड़ो आहे ऐं वॾेरे कहिड़े जो माण्हू आहे। हिते कॉर्पोरेट सेक्टर में नौकरियूं मिलंदियूं मेरिट ते। सिंध जो माण्हू मेरिट खां परे आहे, उहो सिंध जी तालीम तबाह कई वई आहे। सिंध जी तालीम तबाह बि सिंधियुनि कई आहे। जेका गढ़ी यासीन जो स्कूल तबाह आहे, या जेको जुंगशाही जो या जुमपीर जो या सीता जो या बघाण जो स्कूल ॿेड़ी ॿुॾी पई आहे, उहो उते जो हेड मास्टर केरु आहे, उते सेक्रेटरी एजुकेशन केरु आहे, डायरेक्टर स्कूल्स केरु आहे, प्रोविंशियल वज़ीर केरु आहे। खणी हिकिड़ो दौरु हो जंहिंमें नसरीन जलील या इहे वेठा हुआ एम.ए. जलील एजुकेशन, उन्हनि तबाह कयो, या हेल्थ के सग़ीर अहमद हो जंहिं हेल्थ जी ॿेड़ी ॿोड़ी, पर उन खां सवाइ बाक़ी दौर सभु सिंधी वज़ीर आहिनि, सिंधी सेक्रेटरी आहिनि। हाणे खणी पीपल्स पार्टी राजपूत साहिबु चीफ सेक्रेटरी आंदो आहे एम खे ख़ुशि करण लाइ, पर उहो चीफ सेक्रेटरी बि असांजा पंहिंजा हूंदा आहिनि। त उन्हनि जे दौरनि में सिंध जी तालीम तबाह थी आहे। तइलीम मेरिट आहे। सिंध जूं यूनिवर्सिटियूं तबाह आहिनि। सिंध जूं यूनिवर्सिटियूं फ़ियूं ॾाढी थियूं वठनि, पर सिंध जूं यूनिवर्सिटियूं मोट में डिलीवर छा थियूं कनि? हिकिड़ी हिकिड़ी यूनिवर्सिटी वटि 10 खां 40 हज़ार एडमिशनूं थियनि थियूं हर साल। जेकॾहिं फ़ी शागिर्द 15,000 या 20,000 बि सेमेस्टर वठंदा हुजनि, ऐं उन में 1000 शागिर्द 15,000 ते त 15 करोड़, ऐं जे 30,000 शागिर्द त 30 करोड़, 40 करोड़ महीने में, ख़र्च 5-10 करोड़ आहे। इज़ाफ़ी उस्ताद रखियल आहिनि। इज़ाफ़ी उस्ताद हिकिड़ो हिकिड़ो सब्जेक्ट ताईं वञो न, सिंध जी यूनिवर्सिटियुनि में कराची खां शुरू थियो, कदकोट ते हलिया वञो, कॉलेज बि आहिनि। हिकिड़े हिकिड़े स्कूल में, हिकिड़ो स्कूल आहे हिते ॿुधायूं मूंखे, नालो कोन थो खणा, हैदराबाद जो स्कूल आहे। चयूं हुते साईं, पुछूं ॿार सफ़र थो घणा आहिनि? मुंहिंजो ॿार घणा? चयो 11। चयो स्कूल घणा रखियल आहिनि? मुंहिंजो घणा? चई 27 टीचर आहिनि। 27 टीचर आहिनि, 11 ॿार आहिनि। ॿार हलिया आसपास ॿियनि प्राइवेट स्कूलनि में, ॿार 11 आहिनि त 27 टीचर वेठा आहिनि। ऐं 27 टीचरनि मां हिकिड़े हिकिड़े जी 2-2 लख पघार हूंदी, हिकिड़ो टीचर आहे। ईअं सिंध जूं अस्पतालूं ॾिसो, सभु इदारा। सिंध जी जुडिशरी ॾिसो, सिंध जा सिविल जज, जुडिशल मैजिस्ट्रेट, केस हलनि पिया, एडजमेंट थियनि पियूं, केस हलनि ई कोन था, माण्हुनि खे रिलीफ मिले कान थी, तारीख़ूं पियूं हलनि, तारीख़ूं पियूं हलनि, तारीख़ूं पियूं हलनि। सिंध जी हेल्थ ॾिसो, सभ खां वधीक सिंध में HIV किथे हुई? लाड़काणो। बेनज़ीर भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं फरियाल साहिबा जो ज़िलो जितां इलेक्शनूं खटनि था, उते HIV। हैदराबाद जी ॿारहड़ी में HIV, हैदराबाद जी ॿारहड़ी जेके ॻोठनि, हैदराबाद जी ॿारहड़ी में तव्हां हलायो, मसूब रुगड़ी, छलगरी, वाणकी वसी, हटड़ी, इन्हनि ॻोठनि में हलो, न पीअण जो साफ़ पाणी अथव, न रोज़गार अथव, गुटका ऐं ठरा आहिनि, वैक्सीनेशन आई कोन्हे, रेबीज़ जी कोन्हे, एंटी स्नैक वेनम कोन्हे, हेपेटाइटिस जी वैक्सीन कान लॻी, कोविड जे हवाले सां कुझु कोन्ह थियो, असां वञी अंधा मंडा कमु कया, ॿियो कुझु कोन्ह थियो। तंहिंजे करे पाणी जॾहिं मींहं जो पाणी पीए थो त अयाज़ नथी पली जो थो माण्हू मोकिले त वाणकी वसी या हटड़ी, असांखे वरी ॾेख कोन्ह थींदो आहे, जा वञी फोटू कढायां, पाइप जले पई, हिकिड़ा माण्हू कंदा आहिनि पाइप खणी फोटू विझी पाइप कढंदा आहिनि, पाणी कढायां पियो। क़ौमी अवामी तहरीक वञी, हा, क़ौमी अवामी तहरीक वञी हटड़ी बाइपा, हटड़ी में, वाणकी वसी में, मसूब रुगड़ी में, छलगरी में, जॾहिं मींहं पिया, क़ौमी अवामी तहरीक वञी गटरनि जा पाणी कढाया, ॻोठनि खे बचायूं। हिननि सभिनी ॿारनि में गैस वठण लाइ मूं हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई आहे। कासिमाबाद में जेकॾहिं के सना सेंटर में को माण्हू घर में ॿार अगवा करे थो, तॾहिं बि उते थो आऊं पुॼां। जे कासिमाबाद में संजर मीर बहर ऐं पालारी वारे रोड ते जेकॾहिं उते वञी उनजी चवनि था त इनक्रोचमेंट आहिनि, माण्हुनि जा घर डाइनि था, तॾहिं आऊं बाईपास बंदि करे अची वियां थो हज़ारे माण्हू वठी, त बाबा ही माण्हू ॻोठ आहिनि, सिंध जा क़दीमी माण्हू वेठा आहिनि, इन्हनि जा घर न ड्रायो, डोड़ूं था, पुॼूं था। उन लाइ अवेयरनेस ॾियणी आहे। अवेयरनेस आहे एजुकेशन।
स्कूलनि खोलाइण लाइ ऐं बंदि पियल स्कूलनि खे हलाइण लाइ पाण सभिनी खे महिनत करणी ऐं असीं एप्रिशिएट बि कंदा आहियूं। चङो कमु थींदो आहे न, जीअं मूं तव्हांखे सवेल GDA में चयो MQM, त आउं मुमताज़ अली भुट्टो साहिब जी पार्टी में त कोन आहियां। मूं चयो मुमताज़ अली भुट्टो साहिब हुनखे अपोज़ कयो, मूं चयो न, मूं सवेल ज़िक्र कयो। मुमताज़ अली भुट्टो साहिब त गुज़ारे चुको आहे। ऐं हींअर वियुसि आउं सेवण मांझंदि में स्कूल चङो हो, उते ॿारनि सुठो पियो पढ़ायो, बहितरीनु कमु पियो थियो। मूं सरदार शाह साहिब खे फ़ोन करे उते ई मांझंदि मां चयोमांसि, मूं चयो स्कूल चङो पियो हले, अहिड़ा स्कूल ॿिया ठाहियो। मांझंदि जो स्कूल वियुसि न, पढ़ाई ज़बरदस्त पई हली, स्कूल में हेड मास्टर बीठा हुआ, ऐं उते सोलर लॻा पिया, ऐं उते बहितरीनु माहौल मूंखे वणियो। मुंहिंजे यकदमि मिनिस्टर एजुकेशन खे मूं चयो दादा हीउ सुठो स्कूल आहे। मूंखे चई सरदार शाह साहिबु मूंखे चयो साईं अया साहिबु दोस्त आहे, असां पुराणा कलीग रहिया आहियूं सभु, इस्माइल राव साहिबु, सरदार शाह साहिबु, इहे हिकिड़े ज़माने जा माण्हू आहियूं। त मूं चयो सरदार शाह साहिब खे, मूं चयो दादा हीउ ज़बरदस्त स्कूल आहे। मूंखे चई तव्हां टाइम कढो, तव्हां सॼा सभु स्कूल विज़िट कयो, ऐं अहिड़ी नोटिफिकेशन कढां, तव्हां असांखे रहनुमाई कयो। मूं चयो हीउ ज़बरदस्त, ऐं जेॾां वेंदुसि जिते चङी शइ हूंदी आहे उनखे एप्रिशिएट कंदुसि। मिसाल तौरु कासिमाबाद जी वाधूआ जी इहा जेका हॉस्पिटल आहे, इहा विच में हिन जी सुठी परफॉर्मेंस हुई। नओं MS आयो, मूं फ़ोन कयोमांसि, मूं फ़ोन करे चयो, मूं चयो मूंखे ख़बर पई आहे त हींअर तव्हां सुठी पिया हॉस्पिटल हलायो, माण्हुनि खे सुठो रिस्पॉन्स पियो मिले, हीअ जेको वाधूआ ते हॉस्पिटल आहे। मूं चयो आउं तव्हांखे एप्रिशिएट थो कयां, रुगो गिला 24 कलाक सभु तबाह थी विया, सभु ख़राबु थी विया। जेका शइ चङी कंदो, इमरान ख़ान साहिब जो दौरु आहे, इमरान ख़ान साहिब जे दौर में केतिरियूं चङियूं ॻाल्हियूं थियूं। मतिलबु करतारपुर बॉर्डर खुलियो, पीस लाइ ज़बरदस्त ॻाल्हि हुई। अञा इहे खोलिजे हा, खोखरा पार्क खोलिजे हा, त सिंध जा जेकॾहिं सिख अची सघनि था ऐं हितां जा मुस्लिम उते वञी सघनि था, त असांजा जेके हिंदू भाउर इंडिया में आहिनि उन्हनि खे बि राइट मिलणु खपे थो। हिंगलाज माता वञनि, उहे सखर जे साध बेले में वञनि, त सुठियूं ॻाल्हियूं न। मसलन शहबाज़ शरीफ़ साहिबु आहे, कुझु ॾींहंनि खां हले पियो, मुख़्तलिफ़ जायुनि ते वञे पियो, बाज़ारूं विज़िट करे पियो, मेट्रो विज़िट करे पियो, पिशावर वञे पियो, सुठो एफिशिएंट कमु पियो करे, हिनखे एप्रिशिएट कंदासीं। इमरान ख़ान साहिबु सुठो कमु कंदो, हुनखे एप्रिशिएट कंदासीं। बिलावल भुट्टो सुठो कमु कंदो, हुनखे एप्रिशिएट कंदासीं। जेको कमु रुगो तनक़ीद 24 कलाक सभिनी खे तबरो, सभिनी खे गिलाऊं, सिंध में स्कूलनि लाइ जेको कमु करे, हुकूमत कमु करे, आई विल स्टैंड विद देम। सिंध जी हुकूमत, सिंध जो को वाइस चांसलर, सिंध यूनिवर्सिटी जो, शाह लतीफ़ जो, लम्स जो, महराण जो, को हीअ चङा वाइस चांसलर रिलेटिवली, ही वाइस चांसलर ठीकु आहिनि। मसलन फ़तेह मरिया ज़र यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रिलेटिवली ॿियनि खां को आइडियल कोन हूंदो, माण्हू इंसान आहियूं पाण, सभिनी में ख़ामियूं आहिनि, रिलेटिवली ठीकु आहे। रिलेटिवली सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर सिद्दीक़ कलोड़ो जो दौरु ठीकु आहे। उन खां अॻु में बुरफ़त साहिब जो दौरु हो, उहो बि रिलेटिवली ठीकु हो। आइडियल इहे ॿई दौर कोन हुआ, पर अॻे खां बहितर आहे बुरफ़त साहिब वारो दौरु ऐं सिद्दीक़ कलोड़ो जो दौरु। उकेली साहिब वारो महरान यूनिवर्सिटी जो दौरु ठीकु हो। डॉक्टर भीखा ऐं उजण साहिब वारो दौरु ठीकु आहे। अहिड़ा लतीफ़ यूनिवर्सिटी जो अहिड़ो दौरु हुअणु खपे, NED जो हुअणु खपे। इन्हनि खे कंहिं मदद जी ज़रूरत हूंदी, सपोर्ट कंदासीं। पर हिते अञा इलाही वॾो स्पेस आहे तइलीम जे कमु करण जो, इलाही ख़ामियूं आहिनि, इलाही ख़राबियूं, उन्हनि खे बहितर करणु खपे। अच्छा, असां हाणे इहो तव्हां ॿुधायो त हीउ जेको लो कॉन्फिडेंस खां पोइ हिकिड़ो सिनेरियो जेको ठहियो आहे, उन में सिंध हमेशह सफ़र कंदी आहे, ऐं सिंध जे लाइ सफ़र इंडिया हूंदी आहे त PP हमेशह MQM खे इलाही सारा उहे जेके आहिनि इख़्तियारात ॾींदी आहे, या भाङे भाई वरी उन्हनि खे वॾी ॾींदी आहे, जेका सिंध जे माण्हुनि जे मथां हिकिड़ो ज़ुल्म ऐं सम्झां थी त उन्हनि सां नाइंसाफ़ी हूंदी आहे। हींअर तव्हां जेको PP ऐं MQM जो जेको तव्हां ॾिसो था पाण में ईअं चइजे त एग्रीमेंट ॾिसो पिया, उन में सिंध खे या सिंध जे माण्हुनि खे केतिरो नुक़सानु जेको आहे अॻियां हली भोगणो पवंदो? मूं करे हूंदा न गुनाह बे लज़त, गुनाह बि कजे मज़ो बि न अचे। गुनाह त उहो कजे न जंहिंमें मज़ो अचे, फ़ाइदो थिए। गुनाह बि कजे, हिकिड़ा असां हिकिड़ो दोस्त आहे न, असांजा 2 टे दोस्त आहिनि अहिड़ा पुराणा नंढपण जा, उहे चइबो आहे न बिना कंहिं मक़सद जो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। अदा किथे ऐं कराची आयल आहियां, वरी मुंहिंजो कराची केॾी महिल पहुतो ई, चई कराची बसि सुबुह जो पहुतो आहियां, राति जो वापसी आहे। पोइ चई हाणे टाइम कढो त मिलूं, हुन वरी मूंखे चयो टाइम कढो, मुंहिंजो मिली त हींअर बि सघिजे थो। चयो तव्हीं कराची आयो या? मुंहिंजो कराची कोन्हे, जिमखाना जे साम्हूं तुंहिंजे गाॾी जे पोयां आउं बीठो आहियां। हा, हुन जिमखाने में गाॾी पार्क कई, पोयां मूं गाॾी पार्क कईमांसि, मूंखे ॿुधाए पियो कराची आहे, ऐं मूं चयो मिल अची कराची मिलूं, त मज़ेदार दोस्त आहिनि। त इन इहो गुनाह आहे बेलज़त, पर्पज़ को कोन्हे, न को मूंखे हुन खां कर्ज़ु वठिणो आहे, न को हुनखे मूंखे कर्ज़ु वठिणो आहे। मिड़े ई कंहिं माण्हू खे ईअं हूंदो आहे त पीपल्स पार्टी वट डिड दे अचीव आउट ऑफ इट। सिंध हुकूमत हिननि वटि आहे, उन में वोट कोन खपनि। वफ़ाक़ी हुकूमत मिली आहे शहबाज़ शरीफ़ खे, उन में हिननि खे वज़ीर अज़ुमा हिननि जो कोन्हे। प्लेट में सजाए सिंध पेश करे छॾियूं, माना सिंध ग़रीब जी ज़ाल सबके जी भाॼाई, भरी ॿेड़ीअ में वाणियो गरो,
सिंध हिकिड़ी बदे जो संघ आहे ऐं मूं इहो जुमिलो सिंध में चवणु शुरू कयो आहे केतिरियूं शयूं आहिनि जेके मूं चयूं आहिनि उहो पोइ सिंध हुनखे फॉलो कंदी आहे विसरी वेंदो आहे चयो कंहिं जीअं सिंध में पहिरियों दफ़ो इहो केस मूं ठाहियो पोइ क़ाइम अली शाह साहिबु उन वक़्तु वज़ीर आला चयो मूं चयो सिंध मूं पहिरीं रिसर्च कई दॿ कोन ॾिबी आहे सिंध जा माण्हू दॿ ॾींदा आहिनि मूं रिसर्च कई त 72.5% गैस सिंध थी प्रोड्यूस करे ऐं 27.5 बाक़ी रेस्ट ऑफ 3 प्रोविंसेस ॾियनि था मूं रिसर्च कई पाकिस्तान जो सॼियूं रिपोर्टूं पढ़ी त पाकिस्तान जी 58 पॉइंट समथिंग पेट्रोल सिंध थो ॾिए ऐं बाक़ी 41 पॉइंट समथिंग ॿिया सूबा था ॾियनि तीअं मूं चयो आहे त सिंध जीअं बदे में संघ आहे एवज़े में पंजाब में वटा सटा चइबो आहे सिंध जा हुकुमरान एवज़े में सिंध ॾेई पोइ पंहिंजो इक़्तिदार था वठनि पंहिंजे ॻोठनि में माण्हू सौट जो संघ ॾेई पोइ वरी पंहिंजो संघ वठंदो आहे बदो हीअ सिंध था ॾियनि हीअ को आम शइ कोन सिंध था पेश कनि प्लेट में 7 करोड़ सिंधी प्लेट में विझी ॾियनि था हीअ सिंध आई तव्हांखे असांखे इक़्तिदार ॾियो त हींअर MQM जंहिंखे पाकिस्तान जी रियासत फ़ैसिलो कयो इहो यादि रहो तव्हां मूं फ़ैसिलो कोन कयो हिन इम्तियाज़ पीरज़ादे फ़ैसिलो कोन कयो हिननि साहिर ऐं सरबाज़ ऐं ॿियनि फ़ैसिलो कोन कयो अलाह बचाए उन वटि फ़ैसिलो कोन कयो सिंध जे क़ौम परस्तनि फ़ैसिलो कोन कयो सिंध जे प्रोग्रेसिव सिंध जे मज़हबी तनज़ीमुनि कंहिं बि फ़ैसिलो न कयो इहो फ़ैसिलो कयो सिंध जी पाकिस्तान जी रियासत इनफ इज़ इनफ छो कयूं सीपेक पिया आहियो चाइनीज़ जी डिमांड हुई त पीस हुजे कराची खां जेको थ्रू आउट ऐं MQM पंहिंजा लिमिट्स क्रॉस कयूं ARY ऑफिस ते घेराव कयूं पोइ वरी घटि वधि ॻाल्हायूं रियासती इदारनि खे उन ते पॉलिसी ठही ऐं हुननि ते ऑपरेशन थियो 2012 जे इहो मूं हुननि खे वार्न कयो आई वॉज़ द फर्स्ट पर्सन हू वार्न देम कॾहिं जॾहिं मूं ते गोलियूं हलायूं सिधियूं मूं ते निशानो वठी पान मंडीअ ते 22 मई ते लियारी मां निकितुसि पे गोलियूं जमियादी ग़ज़ाला बतूल सिद्दी खे गोली लॻी तॾहिं मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस पई थो मूं वञी प्रेस कॉन्फ्रेंस कई कराची प्रेस क्लब ते गोलियूं हलंदियूं रहियूं माण्हू फायरिंग थींदी आहे अकल थींदी आहे माण्हू भॼी वेंदा आहिनि सिंध में रिवायत आहे ख़बरूं वॾियूं कबियूं आहिनि ऐलान वॾा कबा आहिनि पोइ जो ठकायो थींदो आहे त जोगी न कंहिंजा मिट माण्हू वरी पंहिंजे ॻोठ हूंदा आहिनि गोलियूं पिए हलियूं गोलियुनि में अयाज़ लतीफ़ पलीजो उनजा साथी क़ौमी अवामी तहरीक जा अॻुवाण असांजी सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं पंधु कंदियूं रहियूं पान मंडी खां अची उते प्रेस क्लब ते लियारी खां निकिरी अची उते मूं चयो MQM खे ॿुधायां पियो अॼु तव्हांजे ज़वाल जो आगाज़ आहे चर्चिल जॾहिं लंडन ते हमिलो कयूं तॾहिं चर्चिल खां पुछूं त इज़ इट एन एंड फॉर UK हुन चयो दिस इज़ नॉट द एंड दिस इज़ नॉट इवन बिगिनिंग ऑफ द एंड दिस इज़ द एंड ऑफ द बिगिनिंग हीउ जर्मननि जे शुरूआत जो ख़ात्मो आहे मूं MQM खे चयो मुंहिंजो अॼु तव्हांजे ख़ात्मे जो आगाज़ थी वियो तव्हां गोलियूं सिंध जे नियाणियुनि ते हलायूं आहिनि तव्हां ॾिसो 2012 जी 22 मई खां पोइ MQM जो ज़वाल शुरू थी वियो त MQM जेका तबाह थियल हुई ज़रदारी हुन में वरी साह फूके उनखे वरी वेंटिलेटर ते लाहे उनखे ॾाढा झटका भटकाणी तयारु करे हाणे नतीजो निकिरणु शुरू थियो अथव हैदराबाद बोर्ड मां सिंधियुनि मुलाज़िमनि खे थ्रेट्स पिया मिलनि चीफ सेक्रेटरी चेंज थी हलियो सिंध जा वज़ीर खाता हुननि ॾांहुं पिया वञनि ऐं तव्हांजे ज़रिए मुखातिब थियो थियां सिंध जे पीपल्स पार्टी जे MLA MP सेनेटर्स खे मिनिस्टर्स खे मूंसां सभु राब्ते में हूंदा आहिनि IG पुलिस वारा ऑफिसर DC SSP डॉक्टर सेक्रेटरीज़ छाकाणि आउं उन्हनि खां कुझु घुरां कोन थो ऐं उन्हनि खे इनपुट पियो ॾींदो आहे हिन खे हीअं कयो ट्रांसपोर्ट खे हीअं कयो ऐं इमरान ख़ान साहिब जे दौर में अली ज़ैदी साहिबु फैसल वाउडा साहिबु इमरान इस्माइल साहिबु सभिनी खे चवंदो हुओ फहमीदा मिर्ज़ा साहिबा त सिंध में ह्यूमन राइट्स जी वायोलेशन सिंध खे ड्यू शेयर पाणी जो न मिलणु सिंध जो गैस जो हिसो उन्हनि ते तव्हां रोल प्ले कयो हींअर शहबाज़ शरीफ़ साहिब खे चवंदासीं उन्हनि जे वफ़ाक़ी वज़ीरनि खे ख़्वाजा आसिफ़ खे साद रफ़ी खे चवंदासीं सिंध खे हीअ ॾियो ऐं सभिनी खे चवंदो आहियां अदा ख़ुदा जे वास्ते पीपल्स पार्टी जे MPs MNs तव्हांजूं मिनिस्ट्रियूं वेंदियूं इहे 4-5 मिनिस्ट्रियूं जेके हुननि खां ॾींदोसि सिंधी मिनिस्टरनि जूं वेंदियूं उन्हनि जे चवण ते DC लॻंदा SP लॻंदा उहे पंहिंजा उहे जेकॾहिं आम उर्दू ॻाल्हाईंदड़ खे भर्ती कनि मेरिट ते असांजूं अखियूं थधियूं आम उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाउ आहिनि उन्हनि खे मेरिट ते शेयर मिले उहे कंहिंखे कंदा उहे दहशतगर्दनि खे कंदा जिन माण्हू मारिया जिन ड्रिल मशीन सां सोराख़ कया उहे जिन वाटर बोर्ड में भर्ती थियल हुआ जेके KDA में भर्ती थियल आहे ॾिठो KDA ऐं वाटर बोर्ड में सभु दहशतगर्द भर्ती थियल हुआ उहे वरी हाणे भर्ती थींदा ऐं जेकॾहिं हेल्थ जो मिनिस्टर या बल्दियात जो मिनिस्टर या एजुकेशन जो मिनिस्टर हुननि जो थियो त उनजी हद कराची हूंदी जा हेल्थ मिनिस्टर जी हद त पोइ ॾहरकी जी हॉस्पिटल बि हूंदी उनजी हद त ॾीपले जी हॉस्पिटल बि हूंदी एजुकेशन मिनिस्टर त नए देरे जो स्कूल बि हलाईंदो उहो त शाहपुर चाकर जो स्कूल बि हलाईंदो माना सॼी सिंध वरी दहशतगर्दनि जे हवाले तंहिंजे करे हिन सॼी जोड़ तोड़ ऐं ॿियो त हीअ सम्झिजो त हीअ चवंदा 2 मुआहिदा आहिनि हिकिड़ो पीपल्स पार्टी कयो आहे हिकिड़ो नवाज़ ईअं न आहे पीपल्स पार्टी जो ई मुआहिदो आहे
हिकिड़े मुआदे में हुननि सही कराई आहे पाण, हिकिड़े में कराई आहे शहबाज़ खां, छाकाणि चऊं त सिंध में वरी इंतिज़ामी यूनिट ते असीं सही कंदासीं त सिंध जा माण्हू गोड़ कंदा, तंहिंजे करे उहा वरी इहा अञा बि वधीक ख़तरनाक आहे। माना वफ़ाक़ी वज़ारत उज़मा जे उम्मीदवार खां उहो सही करे छॾी। शहबाज़ शरीफ़ साहिब खे इख़्तियार कंहिं ॾिनो आहे? पीपल्स पार्टी खे इहो राइट कंहिं ॾिनो आहे त पीपल्स पार्टी वेही सिंध जो सौदो करे? पीपल्स पार्टी वटि इहो मैंडेट आहे छा? शहबाज़ शरीफ़ वटि इहो मैंडेट आहे छा त उहो सिंध जे नवनि इंतिज़ामी यूनिटनि लाइ या सिंध जो इक़्तिदार आला ऐं सिंध जा वसीला ॾियण लाइ ठाह करे? हीअ सिंध सां दुश्मनी आहे, हीअ सिंध खे बिट्रे करणु आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे हिन जो नोटिस वठणु। पीपल्स पार्टी जेका सिंध दुश्मनी वारो रवैयो आहे उनखे हिकिड़ो आम माण्हू पढ़ियलु लिखियलु तबिको जेको आहे सम्झे बि थो। ऐं आउं सम्झां थी त कुझु क़ौमपरस्त असांजा अहिड़ा आहिनि जिन खे पार्लियामेंटेरियन सियासत जे हवाले सां सिंध जो माण्हू पार्लियामेंट में आणे बि सघे थो, पर अञा ताईं उन्हनि खे उहा कामयाबी न पई मिले। उनजो सबबु या त उनजी मैनिपुलेशन आहे या रियली जेको आहे सो असांजो जेको माण्हू आहे उहो सिंधी क़ौमपरस्त खे जेको आहे उहा सपोर्ट नथो करे जो पार्लियामेंट में अची सघे। इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? असांजे ॻोठ में ॿ चाचा हुआ, हिकिड़ो मुंहिंजो चाचो, ॿियो मुंहिंजो बाबा जो कज़न। उहे ॿई बिज़नेस में हुआ सुठा, ग़ुलाम कादिर साहब ऐं हमज़ो ख़ान साहब। हमज़ो ख़ान साहब गुज़ारे चुको आहे, उहो बिज़नेस में हो आक्ट्रा ऐं ॿियनि में, ऐं ग़ुलाम कादिर साहब चाचो उहो बि हो। उहो हिकिड़ो असांजो माइट हूंदो हो, मुंहिंजी स्टेप मदर जो ब्रदर हो, साईं सलेमान नालो हुअसि। उहो ज़बरदस्त माण्हू हो, टीचर हो, भलो माण्हू हो। हाणे हुनजा ॿई माइट हुआ, पोइ हाणे उहो कंहिंजो पासो वठे, पोइ उहो चवंदो हो त इख़्तिलाफ़ हूंदा हमज़े ख़ान साहब जा ग़ुलाम कादिर जा, त उहो चवंदो हक़ ते हमज़ो बि आहे, ग़लति ग़ुलाम कादिर बि कोन्हे। हक़ ते हमज़ो बि आहे ऐं ग़लति ग़ुलाम कादिर बि कोन्हे। त हाणे सिंध जो सॼी जेका मिडिल क्लास अथव सा ईअं अथव, चवंदा हक़ ते अयाज़ बि आहे, ग़लति ज़रदारी बि कोन्हे। तंहिंजे करे फार्मूलो ठाहियो आहे इहो सिंध जे माण्हुनि, इन मां थियणो कुझु कोन्हे। सिंध जो जेको मिडिल क्लास ऐं ॾिसंदो पढ़ियो लिखियो माण्हू सो चवंदो अयाज़ पली जो असेंबली में हुअणु खपे, पर बीठो आऊं फलाणे वज़ीर सां गॾु आहियां। फोटो ॾिसंदोसि त चवंदा हीउ कमु ज़रदारी साहिबु भलो कयो आहे, पर वरी अयाज़ लतीफ़ अली जो स्टैंडअप ॾाढो सुठो आहे। असीं अयाज़ लतीफ़ अली जी भरपूर हिमायत था कयूं, ऐं असीं बिलावल जी मार्च जी बि हिमायत था कयूं, ऐं असीं नवाज़ शरीफ़ जी बि हिमायत था कयूं, असीं इमरान ख़ान जी बि हिमायत था कयूं, असीं फलाणे जी बि हिमायत था कयूं। बाबा तूं ऐं कंहिंसां नानी मासी वराई, केॾीमहिल पंहिंजी केॾीमहिल पराई, तूं हेॾां बई होॾां बई, ऐं कंहिंसां ख़ुदा जा बंदा तूं कंहिंसां गॾई। तूं यज़ीद जो बि हिमायती आहीं, तूं हुसैन जो बि हिमायती आहीं, तूं कूफ़े मां ख़त बि लिखी पियो ऐं वरी घुराए उन्हनि ते नेज़ाब हलाई पियो ऐं वरी पिटको बि करी पियो त हाय रे हाय इमाम हलिया विया। तूं ख़ुदा जा बंदा ऐं कूफ़ी, तूं ऐं कंहिंसां। सो सिंध जे सॼो मिडिल क्लास न, सिंध जे मिडिल क्लास जो हिकिड़ो कुझु हल्को उहो कूफ़ी आहे। उहो ख़त लही अयाज़ लतीफ़ अली जेके हुननि खे घुराए थो त अची रैलियूं जलसा कढो, जे अयाज़ लतीफ़ अली जो ऐं ॿिया क़ौमपरस्त जी मैदान जलसो तॾहिं महिल भरियो वञे। तॾहिं वरी फेसबुक ते वेठो लिखंदो हिन पार्टी जे हिन में झंडा घटि हुआ, जेका बिरयानी हुई उन में जेको दाल वारी उन में पथरियूं हुयूं थोरियूं, भेनरुनि जो तइदादु हेतिरो वधीक छो हो या घटि छो हो, टेबलो छो कयूं, तक़रीर में हीउ नुक़्तो। बाक़ी होॾां भर्तियूं, सिफ़ारिशूं, नौकरियूं, प्रोजेक्ट, फ़ाइदा उहे सभु वठंदा होॾां। राति जो कचहरी ते हूंदा वज़ीर जे बंगले ते, उते ब्लैक लेबल शिवाज़ रीगल उहा खुली पई हूंदी। राति जो ब्लैक लेबल पी, शिवाज़ पी, उते ॾाढा नगेट्स खाई, फर्स्ट क्लास चिकन शाशलिक ऐं प्रान फ्राइड खाई, सुबुह जो 11 बजे उथी पोइ वरी क़ौमपरस्तनि खे प्रोग्रेस माण्हुनि खे मशवरा ॾियणु शुरू कंदा, सिंध जे हक़नि लाइ हीअं करणु खपे, हीअं करणु खपे। पोइ 6-7 ताईं मशवरा ॾेई 7 बजे वरी वज़ीर साहिब जे घर ते वरी माल में हूंदा। इहा जेका मख़लूक आहे न सिंधियुनि खे कंफ्यूज़ करे छॾियो आहे। शहरनि जा माण्हू सम्झनि था, शहर सभु इंडिपेंडेंट वोट था कनि। कासिमाबाद सॼो आऊं थो खटां, 115 पोलिंगनि मां 171 आऊं खटियो वञा, 71 पोलिंगूं खटां आऊं, 40 पोलिंगूं जेके खटनि, केॾां 71 केॾां 40। हाणे 71 पोलिंगुनि में जिते आऊं थो खटां, अयाज़ लतीफ़ अली जो थो खटे, उते अयाज़ लतीफ़ अली जो मिसाल तौरु पोलिंग फलाणी, पोलिंग गवर्नमेंट कॉलेज कासिमाबाद, अयाज़ लतीफ़ अली जो 367, पीपल्स पार्टी 215, मूं 100 वोटनि ते खटियो। वरी हुसैनाबाद अयाज़ लतीफ़ अली जो 441, पीपल्स पार्टी 313, वरी 150 मार्जन। वरी अचे थो ॻोठ फलाणो ख़ान, चांडियो, लाशारी, शोरो, उते अयाज़ लतीफ़ अली जो 1, पीपल्स पार्टी 1926। हाणे जेके 10 पोलिंगूं खटियमि
उते हिकिड़ी बंदि करे ठपा हणी असांजे माण्हुनि खे यरगमाल बनाए बैरनि जा हथ ॿधी उन्हनि खे वातनि खे रवनि सां ॿधी उते पुलिस रेंजर्स उन्हनि सां मदद में उते ठपा हणी 20 पोलिंगनि जो मार्जन कढनि था हिकिड़े ॻोठ में। ईअं रुॻो मूंसां था कनि, ईअं सभिनी सां था कनि, ईअं जलाल महमूद शाह सां कनि था, ईअं ज़ैन शाह सां कनि था, ईअं ठटे जी इलेक्शननि में रसूल बख्श पली जो बीठो, उते कादिर मक्सी बीठो उन्हनि सां कयूं, ईअं जाम साकी बीठो उन्हनि सां कयूं, ईअं GM सैयद बीठो उन सां कयूं, ईअं यूसुफ लगारी बीठो, ईअं सोभो ज्ञानचंदाणी बीठो उन्हनि सां कयूं, सभिनी सां ईअं था कनि। इहो भला उते जिते ईअं कनि था उते पुलिस ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर केरु आहिनि? सिंधी। उहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर टीचर उहे आहिनि जिन खे फुआरा हणी केराइनि था, उहे टीचर जेके फुआरा हणी केराइनि था, जिन खे कुटिनि था, जिन खे पोस्टिंगूं कोन था ॾियनि, जिन IBA पास के नौकरियूं, उहे ओॾीमहिल वरी ठपा वेठा हणाइनि, ओॾीमहिल ठपे पे ठपा फलाणे पे ठपा लॻा पिया आहिनि। पोइ वरी 4 साल 11 महीना शाम ग़रीबा पढ़नि था, सिंध लुटिजी वई, आख़िरी 15 ॾींहं वरी उन्हनि सां गॾु था बीहनि। तंहिंजे करे सिंध जो मिडिल क्लास पोइ चवनि था अदा क़ौम परस्तनि में बि ही ख़ामियूं आहिनि। बाबा हिकिड़ो माण्हू दसियो पियो आहे, हिकिड़ो माण्हू 5 फुट 5 इंच जो आहे, उनजे मथां हिकिड़ो 7 फुट माण्हू दसे हुनखे ठोशा पियो हणे ऐं कुटेस पियो, चप पियो फाड़, ऐं तव्हीं पिया चओ ॿिन्ही जूं कुझु ग़लतियूं आहिनि, हेठि वारे जी बि ग़लती आहे, मथे जी बि ग़लती आहे, हू बि हुनखे दड़को। अड़े ओॾीमहिल त हुनखे कढे हुन 7 फुट खे हटाए जेको हुनजे चप अखियूं टोड़े वेठो आहे, लतूं पियो हणेसि। चए था फरीदाबाद वारनि सहण वारनि जो बि तकलीफ़ उन्हनि जी बि ग़लती आहे, हिते ॻोठ न ठाहीनि हा, फायर ब्रिगेड वारनि जी बि ग़लती आहे, उन फरीदाबाद जो ॻोठ सड़ी वियो, 9 माण्हू मरी विया, ॿार मरी विया, उन्हनि जी ग़लती पिया ॻणायो। तंहिंजे करे सिंध जो मिडिल क्लास ऐं कुझु कलमकार सहाफ़ी NGO ऐं सिविल सोसाइटी उहे चवंदा ॿिन्ही धुरनि जूं ग़लतियूं आहिनि, क़ौम परस्तनि। भला अयाज़ पली जेके छॾियो, जलाल शाह, ज़ैन शाह, कादिर मक्सी, फलाणा बशीर कुरैशी, इन्हनि सभिनी खे छॾियो। भला इहे सभु सिविल सोसाइटी चए थी न त GM सैयद भलो माण्हू हो, रसूल बख्श पली जो भलो माण्हू, हैदर बशीर, उन्हनि खे कोन खटायो। रसूल बख्श पली जेके 9000 वोट ॾिनो, बाबू गुलाम हुसैन खे 52000 वोट ॾिनो, 6 ते वोट। 1988 जे इलेक्शन में रसूल बख्श पली जो कोट लखपत जो फातह हो, उते अखियुनि जी नूर वञी सघियुसि ते, हाइपोथर्मिया जी बीमारी थी वई रसूल बख्श पली जेके के ते तनाई में पियो हो, MRD में शानदार किरदार अदा कई, MRD जी तहरीक में फोर फ्रंट ते असांजी पार्टी हुई, उहो रसूल बख्श पली जो 9000 वोट, बाबू गुलाम हुसैन जे केरु सुञाणी न 52000 वोट। GM सैयद जे सॼी सिंध खे किताब ॾिना, इल्मु ॾिनो, सिंध आलाजूं, सिंध यूनिवर्सिटियूं ठहण लाइ किरदार, GM सैयद हाराए वियो, मलक सिकंदर खटे वियो, हैदर बख्श जतोई हाराए वियो, सोभो ज्ञानचंदाणी हाराए वियो, भगवान दास ठेकेदार खटे वियो, सोभो ज्ञानचंदाणी भगवान दास ठेकेदार, जाम साकी सॼी ज़िंदगी हाराए वियो, ॿियो खटी वियो। तंहिंजे करे सिंध जो माण्हू ज़िम्मेदार आहे। पंजाब, पश्तून, बलोच, एस्टेब्लिशमेंट, अमेरिका, जर्मनी, फ्रांस, चीन, रूस कोन्हे, सिंध जो माण्हू आहे। ऐं ख़ासि तौर ते ॻोठनि जो माण्हू जेको वॾेरनि, सरदारनि, मीरनि, पीरनि, चाचनि, मामनि, नाननि, इनकम सपोर्ट प्रोग्राम, प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि, इन्हनि सभिनी जे लालचुनि, टके जी बदिली, टके जी वापडा जे हयल कुंड। सिंध जो माण्हू वोट थो ॾे त मुंहिंजो वापडा जो कुंडो लॻल आहे, उन में मूंखे कुंडो कोन कढाई, मुंहिंजी भेण नर्स आहे, उहा घर वेठे पघार थी खणे, मुंहिंजो भाउ उस्ताद आहे, उहो वीज़ा ते आहे, उहो पघार वेठो खणे। इन टके जी क़ौम फ़रोख़्तंद विचारज़ा फ़रोख़्तंद, क़ौम विकियाऊं केॾी सस्ती विकियाऊं, पंहिंजे इक़्तिदार आला विकिणी था छॾनि। टके जे कुंडे हणण ते टके जी मूंखे अटे जो 5 किलो ॾेई विया, मूंखे पाणी जी मशीन ॾेई विया, सिलाई मशीन ॾेई विया। सिंध जो माण्हू जेसीं इहा सौदेबाज़ी कंदो रहंदो, होॾा पंजाब ॾिसो न, कॾहिं हुकूमत ॾींदा आहिनि नवाज़ लीग खे, कॾहिं ॾींदा आहिनि PTI खे, कॾहिं ॾींदा आहिनि परवेज़ इलाही खे, कॾहिं आरफ नकोई, कॾहिं चठा, कॾहिं वटू गवर्नमेंट। KP खे ॾिसो, कॾहिं हुते वेठी आहे ANP, कॾहिं वेठी PTI, कॾहिं वेठी आहे मुत्तहिदा मजलिस अमल किताब, कॾहिं हुते वेठी आहे पीपुल्स पार्टी। हुकूमतूं कॾहिं मैंगिल वेठो आहे, कॾहिं बिज़न जी पार्टी जो मालिक बलोच वेठो आहे, हुकूमतूं चेंज पियूं थियनि, कॾहिं बाप वेठी आहे। सिंधियुनि खे ॻटि विची वेंदो अथनि त हिकिड़ी पार्टी खे वोट ॾियणो आहे सदाईं, ऐं हुनखे सभु मददगार आहिनि, सभु हुनजा फैसिलिटेटर आहिनि, सभु हुनजा सपोर्टर आहिनि, जेको मिडिल क्लास जो हिकिड़ो मौक़े प्रस्ती में इस्टेब्लिशमेंट त ओॾां बि करणु चाहे थी न। KP खे पंजाब में उते उहो नथा करणु ॾियनि, उते जो आवाम इस्टेब्लिशमेंट उते चाहे थी न, त हिकिड़ी हर दफ़े कंहिं हिकिड़ी पार्टी खे चाहींदी हूंदी न खटणु, पोइ उते ॿिया MN MPS ईअं थिए थो छा त सभु PTI थी खटी वञे, उते ANP बि खटे थी, उते JUI बि खटे थी, इस्टेब्लिशमेंट हिकिड़ी पार्टी सां गॾु हूंदी न बलूचिस्तान में, उते मैंगल बि खटे थो, उते बिज़नेस। सिंध में टोकरीअ में सजाए इस्टेब्लिशमेंट, सिंध जा माण्हू, सिंध जी सिविल सोसाइटी उहो दान करे पेश था कनि करप्ट वॾेरनि खे त वञो हाणे सिंध वञी विकिणो, वञो सौदो कयो,
वञो बदे में सिंध जो इक़्तिदार वठो। त इन करे सिंध जो माण्हू ज़िम्मेदार आहे। रसूल बख्श पली जेके हाराइण जे लाइ ज़िम्मेदार सिंध जो ठटे जो अवाम आहे। GM सैद खे हाराइण लाइ ज़िम्मेदार दादू ऐं ॼामशोर जो अवाम आहे। हैदर बख्श जोतोई खे ज़िम्मेदार लाड़काणे जो ऐं सोभे ज्ञानचंदाणी खे हरा अवाम आहे। मीरपुर ख़ासि थर में यूसुफ लगारी ऐं ॼाम साकी खे हाराइण लाइ ज़िम्मेदार उते जो आवाम आहे। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि पंहिंजे ॻिचीअ में इहो ॻटु विधो आहे। उन्हनि खे पाण खे सुजाग करिणो पवंदो, पाण खे सम्झाइणो पवंदो। सोभे त पंहिंजे किताब में लिखियो आहे त उनजी शायदि इलेक्शन जी पहिरीं जेका रिज़ल्ट आहे उहा उनजे फेवर में आई हुई ऐं उन खां पोइ वरी उनखे बदिलायो वियो हो। मुंहिंजी बि ईअं थी। 2018 जी जेका मुंहिंजी इलेक्शन आहे, असीं वेठा हुआसीं 2013 ऐं 2018 में जेके पहिरियों पोलिंग जो रिज़ल्ट अचियो, डज़ हिते आया पर कटी रुगो ताड़ियूं हुयूं। असांजे उते D10 ते ऐं पोइ कासमाबाद फेज़ 1 में जाइ ते हीअं रिज़ल्ट हुजे, रुगो ताड़ियूं 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 ताड़ियूं। अधु कलाक खां पोइ रिज़ल्ट फलाणो ॻोठु फलाणो जिते ठपायो बंदि करे उते आयासीं, भले 3 वोट फलाणो 1702 वोट। जेके 20 पोलिंगूं खोचियूंसीं हिकिड़े धके में उॾामी हुई। अच्छा, इन ठपा न धांधली में शरीक केरु आहे? पुलिस वारो, प्रिज़ाइडिंग ऑफिसर। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे हींअर पुलिस में आहे पर हींअर थोरो ज़ेर अताब आहे, DIG। उहो उन वक़्तु SSP हो, पोइ DIG थियो, पोइ रिवर्ट थियो। उनजो वरी नंढो भाउ मुंहिंजो दोस्त आहे, उहो वरी ज़बरदस्त मूंसां गॾु बहिराणे यूनिवर्सिटी पढ़ियो आहे। उनजो वॾो भाउ, उहो वॾो भाउ उन्हनि पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजे तक में 2013 में इन में हाला नाके ते पोलिंगुनि ते उन अची डील करे। उन वक़्त जे SSP अची फलाणनि सोलंगियुनि खे, फलाणनि ख़ासकियुनि खे, फलाणनि खे वठी त हेॾा आयास पली जे मुखालफ़त में वोट ॾियो, पैसा मिलंदो, न त वरी तव्हांखे FIR करे बचंदासीं। हाणे वरी जॾहिं वक़्तु गुज़रींदो उहे सिंध जा SSP चवनि था सिंध लाइ आवाज़ु तव्हां पिया बुलंद कयो, तव्हांखे सलाम था पेश कयूं। जेॾी महिल मौक़ो मिलेनि थो, सिंधी ब्यूरोक्रेट खे मौक़ो मिले थो, ओॾी महिल ॿेड़ो थो ॿुड़े तबाह करे। पोइ जॾहिं रिटायर थो थिए 19, 20, 21 ग्रेड मां, 22 ग्रेड मां, पोइ ॿ कम थो करे। या तबलीगी थिए थो, हिकिड़ो लोटो वठे थो, हिकिड़ो बिस्तरो खणे थो, रेल में चढ़ी रवानो थो थिए, हेॾी ॾाढ़ी रखाए थो, ख़मीस हेॾी सभिनी दर ते ठक ठक करे थो। आयात पलिया साहब घर में ई नमाज़ जो टाइम थियो, अचे। हाणे उन 21 ग्रेड में उन पाण लुटे सॼी भीग कई आहे, पैसा सभु मोकिलियसि दुबई, लंडन, अमेरिका, बचा उते पिया रहनि, उते धंधा पिया कनि। हीउ पंहिंजे वक़्त जो करप्ट तरीन ऑफिसर आहे। उनखे हाणे हेॾी ठूठ हेॾी ॾाढ़ी आहे, हथ में लोटो आहे, ॿियो बिस्तरो खुले ते आहे, सभिनी खे चए पियो ख़मीस हेॾी ॿाहिरि अचो। हिकिड़ो इहो थो करे, ॿियो वरी सिंधी ब्यूरोक्रेट क़ौम परस्त थो थिए। सिंध सां ई ज़ुल्म थी आहे, सिंध जा वसीला लुटे विया, सिंध जो आउं फलाणी ऑर्गेनाइज़ेशन थो ठाहियां, ऐं NGO ऐं सिविल सोसाइटी सिंध जा टपड़ खाली विया, सिंध जा रिसोर्सिस ते लेटर थो लिखां, किताब थो लिखां, ऐं वॾो रिसर्च आहे। अड़े तूं जॾहिं हुए तॾहिं सिंध जा टपड़ हुकुमरान सां गॾिजी तो वेही खाधा, तो पाण लुटियो। जेको ब्यूरोक्रेट DC, SSP, IG, DIG, ब्यूरोक्रेट, सेक्रेटरी, एडिशनल सेक्रेटरी, कमिश्नर, उहे सभु टपड़ खाई पोइ वरी क़ौम परस्त थियनि था, सिंध जो केस था लड़नि। ऐसा तव्हांखां लास्ट क्वेश्चन आहे त भला हाणे जॾहिं इलेक्शन थींदी त उन में तव्हां वरी कासमाबाद मां ई जेको आहे सो इलेक्शन लड़ंदा या वरी ॿिए कंहिं तक में जेको आहे सो तव्हांजी तयारी आहे? बलदियाती इलेक्शन त असीं सॼे सिंध मां विढ़ूं पिया आहियूं ऐं सॼे समूरनि तव्हांजे ज़रिए सॼे समूरनि माण्हुनि खे अपील थो कयां त बलदियाती इलेक्शन विढ़ो, क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां विढ़ो, ॿी के क़ौम परस्त तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां विढ़ो जेका रजिस्टर्ड हुजे, कंहिं सिंध दोस्त ग्रुप तरफ़ां विढ़ो ज़रूरु। सिंध जो माण्हू बलदियाती चूंड विढ़े, काउंसलर विढ़े, चेयरमैन विढ़े, वार्ड विढ़े, UC विढ़े। जेको आहे न त परे खां बीठा आहियो, दरिया जो हुन पार चढ़जा बेटा सूली पे राम भला करेगा, पाण लहण लाइ तयारु कोन्हे वेठो। ऐं माण्हू चए थो लेट्स बी द चेंज वी सीक इन दिस वर्ल्ड। जेका चेंज असीं घुरूं था उहा चेंज असीं पाण थियूं, पाण ई पंहिंजा वेज थियासीं, दर्द असां खां दूरि भॼी वञे। इब्राहिम मुंशी आहे, पंहिंजो डॉक्टर पाण थियूं, तंहिंजे करे ॿियनि ते डिपेंड करियूं उन सां कुझु कोन थो। जॾहिं लतीफ़ साहिब चयो न पुनू जॾहिं पाण थियासीं त पोइ हीअं थी वियो। ऐं तंहिंजे करे ससुई खे पुनू पाण थियणो पियो। तंहिंजे करे पाण सभु विढ़ूं बलदियाती। तव्हां मोटिवेट कयो पंहिंजे सभिनी अज़ीज़नि खे जेके विढ़ी सघनि, पंहिंजे स्टूडेंट्स खे, पंहिंजे साथियुनि खे। हीउ तव्हांजो कैमरामैन सखीराणी साहिबु आहे, इहो इलेक्शन पाण विढ़े, पाण न विढ़े त पंहिंजे भाउ भाइटे भाणे जेके विढ़ाए। मिडिल क्लास जो माण्हू जेसीं सोचींदो त इहो मूंखां ज़ोर आहे, पैसा किथां ईंदा, वॾेरो खटी वेंदो, माण्हू जॾहिं इलेक्शन विढ़े थो त हुनजी सुञाणप थी ठहे। हू माण्हू गुमनाम माण्हू आहे। असांजो हिकिड़ो बार जो अॻवान हूंदो, उहो बार में इलेक्शन विढ़ंदो, हर दफ़े हाराईंदो, 7 दफ़ा हाराई। पोइ आउं पुछां नओं आयुसि वकालत में, मुंहिंजो तूं हर दफ़े बार जी इलेक्शन थो विढ़ी ऐं हाराई थो? चई अदा हीउ कोर्ट ॾिसी थो, सॼा मुंहिंजा पोस्टर लॻा पिया आहिनि। मुंहिंजो हा। चई इहा त बार जी इलेक्शन त वकीलनि खे ख़बर अथऊं हाराए वियुसि या खटी वियुसि। मुंहिंजो हा। चई जेके क्लाइंट ॿाहिरां अचनि था उहे जेको सॼी कोर्ट में भितुनि ते मुंहिंजा पोस्टर लॻनि था उहे ॾिसंदा, वॾो वकील त आहे ई,
चई मुंहिंजा ख़र्च थिया 5-10,000 50,000 बार जी इलेक्शन में, ईंदड़ 4 साल मुंहिंजा फोटो लॻा पिया आहिनि, मूं वटि क्लाइंट जेके मूं वटि अॻे 20 ईंदा हुआ, हाणे मूं वटि 100 था अचनि, मुंहिंजी त मार्केटिंग वधी वई इलेक्शन विहण जे करे। त सिंध जो जेको उस्ताद रिटायर्ड, जेको पटेवालो, जेको चिंची वारो, जेको रिटायर्ड डॉक्टर इलेक्शन विढ़ंदो वञी मेहड़ मां, इलेक्शन विढ़ंदो वञी मीरपुर माथेले मां ऐं कुंभ मां ऐं सांगड़ मां, उनजी सुञाणप थींदी। उहो सुभाणे DC खे चवंदो हिते गटर बंदि आहे त उनजी ॻाल्हि ॿुधी वेंदी। SHO कंहिं माण्हू खे ग़लति पकड़े वेंदो त उनखे ख़बर हूंदी त हीउ माण्हू काउंसलर जी इलेक्शन विढ़ियल आहे, हिन सां 100 माण्हू गॾु आहिनि, तंहिंजे करे मूं हिन फलाणे माण्हू खे नाजाइज़ ॿधो आहे, हीउ गोड़ कंदा, हीउ रस्तो ब्लॉक करे सघनि था, हुनखे साफ़ ई सुञाणंदा। उहो माण्हू जेकॾहिं स्कूल में हलियो वेंदो त हुते टीचर न आहे, हेड मास्टर उन काउंसलर भले हारायल हुजे उनजी ॻाल्हि ॿुधंदो। आउं त इलेक्शन खटियल कोन आहियां, आउं MNA MP त कोन आहियां, आउं हींअर नाज़िम त कोन आहियां। सिंध जो कहिड़ो MNA MP आहे जंहिंखां मुंहिंजी घटि थी हले? खाते में संदसि हलंदी हूंदी, जेको वज़ीर हूंदो जंहिं खाते में मूंखां 100 हलंदुसि, मुंहिंजी टके जी कान हलंदी, मुंहिंजे चवण ते टके जी नौकिरी कान मिलंदी। पर उन ज़िले खां ॿाहिरि जे ज़िले जेके SP DIG कंहिं जुडिशरी सां लाॻापियल माण्हू, कंहिं DC कमिश्नर खे आउं हक़ लाल जी ॻाल्हि जाइज़ ॻाल्हि चवंदुसि, मुंहिंजी ॻाल्हि वधीक ॿुधंदा, छाकाणि आउं मेरिट ते हुनखे ख़बर आहे सचो माण्हू आहे। आउं जेकॾहिं चवंदुसि त लालचंद भील गिरफ़्तार थियल आहे ऐं मक़सूद भुरगड़ी गिरफ़्तार थियल आहे ऐं ठटे में फलाणे माण्हू खे हबीबुल्ला या मुनवर ते केस पिया दाख़िल कनि, त मुंहिंजे हिकिड़े फ़ोन ते उहे माण्हू 4 ज़िलनि जा माण्हू मथां DIG साहिब ऐं IG साहिब जे महिरबानी ते उहे नाजाइज़ केसनि में फासायल माण्हू अधु कलाक जे नोटिस ते आज़ादु थींदा। आउं जेकॾहिं परवीन रिंद लाइ फ़ोन कंदुसि त उनजी FIR लाइ उनजी ॻाल्हि ॿुधी वेंदी। आउं जेकॾहिं फ़ोन कंदुसि निम्रता लाइ त उहा ॻाल्हि ॿुधी वेंदी। आउं फॉरेंसिक लाइ जेकॾहिं नौशीन काज़मी लाइ चवंदुसि त फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन थींदी। उहो छाजे करे? छाकाणि त असीं निशांबर थी बीठा आहियूं रस्ते ते। त सिंध जो माण्हू काउंसलर लाइ निशांबर थी बीहंदो, पोइ आस्ते आस्ते वार्ड ऐं UC जे चेयरमैन वाइस चेयरमैन लाइ बीहंदो, त उनजी सुञाणप थींदी, हू पंहिंजे माण्हुनि जे राइट्स खे प्रोटेक्ट करे सघंदो। हाणे चओ था तव्हांजी हुन ॻाल्हि ते त उनजो आहे सारे जहां का दर्द हमारे जिगर में है, सॼो जहान जो दर्द असां में आहे। शेख हयास चयो आहे जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक़ टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी, जंहिं महकूमीअ मां को बि छुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। ऐं दुनिया भर जा महकूमो ऐं मज़लूमो, जंहिं महकूमीअ मां को बि छुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंधि बि मुंहिंजे कातिल जा जे हथ लुॾिया, भल मूंखे ॾे केॾो बि घुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। खंजर चले किसी पे समझते हैं हम, पोइ अलाए कहिड़ो लफ़्ज़ आहे, खंजर चले किसी पे तड़पते हैं हम अमीर, सारे जहां का दर्द हमारे जिगर में है। त सॼो पाकिस्तान पंहिंजो तक आहे, मूंखे त इजाज़त ॾियनि था मुंबई मां वञी लड़ां। मूंखे चवनि हींअर कोलंबो खे वीचारे खे श्रीलंका खे तबाह कयो अथनि, इकनॉमिक वॾे घेरे में आहे, चीन हुनखे कर्ज़ु ॾिनो, पोइ कर्ज़ु खणी हलिया विया, पोइ हाणे हुनखे कॉलोनी बनाए करे अथनि। त हाणे सॼी श्रीलंका अज़ाब में पइजी वियो आहे। त मुंहिंजे वस पुॼो त आउं कोलंबो ऐं कैंडी मां ऐं नोवरा एलिया मां वञी विढ़ां, उतां वरी इलेक्शन लड़ां। पर सॼो आउं त टोपा टेक्सिंग मां विहणु चाहियां थो, आउं त पेशावर मां विहणु चाहियां थो, वसीला कोन्हनि। मूंखे जे पोलिंग एजेंट हथु करे ॾियो ऐं माण्हू हथु करे ॾियो। फैसलाबाद मां सची मुची तव्हांखे चवां पियो कि पंजाबी भाउर ॿुधनि ऐं मर्दान में पेशावर में बीहनि के माण्हू, ऐं उते मूंखे चवनि त आउं पेशावर मां वञी विया, ऐं वञी ज़ियारत मां ऐं कोइटा मां ऐं ख़ुशदार मां ऐं हब मां ऐं ग्वादर मां बि विढ़ां। तंहिंजे करे सिंध जा के बि माण्हू तव्हांजे ज़रिए ऑफर थो कयां, के बि टीम लाड़काणे जी, नवाब शाह जी, दादू जी, शिकारपुर जी, छाकाणि पोलिंग स्टेशन 120 जे क़रीब थियनि थियूं सूबाई ऐं क़ौमी में 220-240। हर पोलिंग स्टेशन ते घटि में घटि 10-15 पोलिंग एजेंट भाउर भेनरूं ऐं उते ॿाहिरि कैंप लॻाए कार्ड ठाहिण लाइ 5-7 माण्हू, टेंट लॻाइण लाइ उहे माण्हू खपनि था, हिकिड़ी ऑफिस खपे थी। ऐं तव्हांजे ज़रिए सॼी सिंध खे ऑफर थो कयां, सिंध जे कंहिं बि ज़िले में का अहिड़ी कमेटी ठहे ऐं उहे पोलिंग स्टेशन संभालण लाइ, ऑफिस हलाइण लाइ उहे नौजवान अॻियां अचनि बिना ख़र्च जे, पाण पंहिंजी मदद पाण जे तहत, ऐं उते अची पोलिंग स्टेशनूं मुंहिंजियूं संभालीनि ऐं उते वोटर जूं पर्चियूं ठाहिण लाइ टेंट हणी ॿाहिरां विहनि, दौरा करणु आउं ईंदुसि, घर घर आउं हलंदुसि, इलेक्शन विढ़ंदुसि, भले उते आउं हिकिड़ो वोट खणां ऐं उहो हिकिड़ो वोट मिले ऐं साम्हूं 60,000 वोट खणनि, आउं बीहंदुसि, छाकाणि चवंदुसि सिंध में सुजाॻी पैदा थिए। आया हज़रत पले जो वेंदो त सुजाॻी पैदा थींदी। पर हाणे मूं वटि एतिरा वसीला कोन्हनि जो सिंध जे हर, ऐं इहो शहरनि लाइ पियो चवां, वॾा शहर नवाबशाह, दादू, लाड़काणो, मीरपुर ख़ासि, शिकारपुर, बदीन, ठटो, जिते बि चवनि उते आउं वेंदुसि। पर हाणे मूं वटि एतिरी कैपेसिटी कान्हे जो हर जाइ ते
उतरे तक में 120 पोलिंग स्टेशन लाइ 120 ऑफिसूं खोलियां, एतिरी बजट कान्हे, ऐं उते वरी आऊं एतिरा हज़ार 2,000 पोलिंग एजेंट तयारु कयां। तंहिंजे करे मुंहिंजी ख़्वाहिश आहे सॼी सिंध विढ़ा, सॼी सिंध मुंहिंजी आहे, सारी सिंध परीअं जो पाछो, जे मौक़ो मिले त वञा, पर मुंहिंजी पार्टी फ़ैसिलो कंदी ऐं असांजी मरकज़ी कमेटी फ़ैसिलो कंदी। जिते मूंखे चवंदा आऊं खणियो पियो हलां सिर तिरी ते, इलेक्शन में मूंखे का घटिताई ऐब नथो महसूसु थिए त हाराए विया खटी विया। इहो त हींअर पिया चओ न, हाराए विया खटी विया। सिंध 50 सालनि खां पोइ सिंध चए थी त GM सैद हाराए वियो, फलाणो मलिक खसे वियो, सिंध GM सैद खे पसंदि थी करे। चवंदा हुया त रसूल अशफली जो हाराए वियो, बाबू गुलाम हुसैन खटी वियो, या सोभो ज्ञानचंदाणी आहे। सिंध त सोभे ज्ञानचंदाणी सां हैदराबाद जतोई सां प्यार थी करे न। त हिन दौर वटि आंसरेबल ई कोन आहियूं, कंटेम्पररी दौर वटि आंसर। आई डोंट कंसिडर माई सेल्फ एज एन आंसरेबल बिफोर द कंटेम्पररी पीरियड एंड कंटेम्पररी पीपल। आऊं सम्झां थो त सिंध जा ईंदड़ मुस्तक़बिल जा माण्हू तय कंदा असीं कहिड़े पासे हुआसीं। तंहिंजे करे हींअर वोट हिकिड़ो खणूं खणी 80,000 खणूं, भला खटी वञा, ॿियो सीनियर थो ॾेखारियां, असीं सभु खटी वञूं। हैदराबाद जो आऊं GM सैद साहिबु, पलियो साहिबु, ऐं असीं हुजूं हुन पासे बीठा, इक़्तिदार में हुजूं ऐं अहिड़े इक़्तिदार सां गॾु हुजूं, सिंध खे बिट्रे कयूं आहे। सिंध यादि रखे आहे, सिंध असांखे यादि ई कोन रखे आहे। तंहिंजे करे इलेक्शन खटणु ऐं पोइ पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहणु। तव्हां ॾिठो न, इमरान ख़ान जी 3 साल हुकूमत हुई, तव्हां अयाज़ लतीफ़ अली जे कुझु घुरंदे ॾिठो? वफ़ाक़ी हुकूमत हुई न, रेलवे जी वज़ारत हुई न, चईन रेलवे स्टेशन डाइनिंग कार्ट रुगो वठी करे, हिकिड़ी स्टेशन ते डाइनिंग कार्ट जेको हाल आहिनि रेलवे जा ठीकु आहे, वफ़ाक़ हुई न। KPT कंहिं वटि हो? KPT कराची पोर्ट ट्रस्ट वफ़ाक़ वटि। पोर्ट कासिम कंहिं वटि हो? वफ़ाक़। यूटिलिटी कॉर्पोरेशन कंहिं वटि आहे? वफ़ाक़ वटि। सुई सादरन गैस कंहिं वटि आहे? वफ़ाक़ वटि। हेस्को जा बोर्ड कंहिं वटि आहिनि? वफ़ाक़ वटि। अयाज़ लतीफ़ अली जो सदर चईन हेस्को जे कमेटियुनि में चेयरमैन नथे मुक़ररु करे सघियो। इमरान ख़ान ने पीर साहिब पघार जी एतिरी कोन हली आहे, कोन करे। अयाज़ लतीफ़ अली जो एडवाइज़र नथी सघियो, फेडरल एडवाइज़र थी वेही रहा। शीरिन मज़ारी साहिब खां वधीक कमु कया न। अयाज़ लतीफ़ अली जो इहो नथे करे सघियो त सिंध जे समूरनि वफ़ाक़ी NHA, मोटरवे पुलिस, स्टील मिल, अहिड़ी 50 जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ते नथे वेही सघियुसि। FIA, NAB, वकील आहियां न, कॉन्स्टिट्यूशनल लॉयर आहियां। NAB जे पैनल्स ते, NAB जे स्टेट बैंक ऐं नेशनल बैंक ऐं हबीब बैंक ऐं UBL, MCB, पंहिंजा सभु पैनल जा वकील रखाए छॾियूं आहे। हीअं पिनूं आहे वञी जे सिंध जा वॾेरा ऐं जागीरदार पिनंदा आहिनि, कोन पिनियासीं न, बीठा हुआसीं न साम्हूं सिंध। तॾहिं त जॾहिं न पिनियासीं तॾहिं त चई सघूं था जज़ीरा छो पिया खणो। हींअर लहण खां पोइ त कोन था चऊं न। जॾहिं इमरान जी हुकूमत हुई तॾहिं चयोसीं पे जज़ीरा रद्द था कयूं, तॾहिं चयोसीं त कराची में नफ़ीस लोगों की कराची कमेटी को रद्द करते हैं। कराची कमेटी ठाही। आई वॉज द फर्स्ट पर्सन, कौमी अवामी तहरीक वॉज द फर्स्ट पार्टी विच केम फॉरवर्ड एंड रिजेक्टेड इट। असीं आहियूं न उहे। हमी को जुर्रत इज़हार का सलीका है, सदा को कहत पड़ेगा तो हम ही बोलेंगे। जॾहिं ॾुकार ईंदो आवाज़ बुलंद करण जो, तॾहिं असीं आवाज़ बुलंद कंदासीं। असीं सॼी सिंध असांजी आहे, जिते असां वटि वसीला हूंदा उते लड़ंदासीं। महिरबानी।